الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أرأيت الذي يكذب بالدين فذلك الذي يدع اليتيم ولا يحض على طعام المسكين فويل للمصلين الذين هم عن صلاتهم ساهون فويل للمصلين الذين هم عن صلاتهم ساهون الذين هم الذين هم يراءون. بسم الله الرحمن الرحيم. أرأيت الذي يكذب بالدين أرأيت الذي يكذب بالدين فذلك الذي يدع اليتيم ولا يحض على طعام المسكين فذلك الذي يدع اليتيم ولا يحض على طعام المسكين فويل للمصلين الذين هم عن صلاتهم ساهون الذين هم يراءون. الذين هم يراءون
सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जेको निहायत महिरबान ऐं रहम करण वारो आहे। गुज़िश्ता गुनाहनि जे माफ़ीअ जी तलबगार ऐं आईंदा गुनाह न थियण जी ख़्वाहिशमंद मां बाख पीरज़ादा अवां सभिनी खे जेके बि असांखे ॾिसनि था, जेके बि नाज़रीन आहिनि ऐं जेके बि स्टूडियो ते असां सां गॾु हाज़रीन आहिनि, उन्हनि सभिनी खे अस्सलामु अलैकुम। बरकत रमज़ान ट्रांसमिशन में इफ़्तार ट्रांसमिशन जेका धरती टीवीअ ते अवां जे अॻियां पेश कई वञे थी, जंहिंजे पुठियां हिकिड़ी मेहनती टीम आहे ऐं इहो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन आहे तव्हां जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ। छो त अव्हां बि धरती टीवीअ जे बिल्कुलु घर जे भातियुनि वांगुरु हूंदा आहियो ऐं जेके बि काविशूं कोशिशूं आहिनि उहे सिर्फ़ु इन करे आहिनि त सोसाइटीअ में पंहिंजो हिकिड़ो पॉज़िटिव कॉन्ट्रीब्यूशन थी सघे ऐं इस्लाम ऐं दीन जे रोशनीअ में जेके सही हिदायतूं आहिनि, जेका सही इंफॉर्मेशन आहे उहा अव्हां ताईं पहुचाई वञे। अॼु जंहिं टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं, छो त बाबरकत महीनो आहे ऐं इन में इंसानु तौबा करे थो, इस्तग़फ़ार करे थो, काफ़ी अहिड़ा ॿिया बि आहिनि अमल जेके इंसानु कोशिशि कंदो आहे त बहितर करे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे सही राह ते वठी अचे। इन हवाले सां ई ॻाल्हि ॿोल थींदी आहे ऐं अॼु जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे तक़वा। हिकिड़ो तक़वा छा थींदो आहे ऐं इस्लाम में, दीन में इन जे हवाले सां छा हुकुम आहे, कहिड़ियूं हिदायतूं आहिनि, इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़ो फ़रमायो त छा तव्हांखे मां इहो न ॿुधायां त जन्नत में जेके दाख़िल थींदा उन में घणो क़दुरु अक्सरियत कहिड़नि माण्हुनि जी आहे। अक्सर उहे माण्हू, घणो रेशो वधीक माण्हू उहे आहिनि जिन जो तक़वा मज़बूत आहे या तक़वा ते ईमान आहे। एतिरो इन जो मां सम्झंदी आहियां त इन जी वैल्यू आहे, एतिरी इहा शइ एॾी ज़रूरी आहे त इंसान खे इंसानु बणाईंदड़ हिकिड़ा प्रिंसिपल्स हूंदा आहिनि, हिकिड़ा रूल्स हूंदा आहिनि न, उहे ज़रूरु हुजणु घुरिजनि। इन में ई इहा सॼो डिसिप्लिन ऐं रूल्स खे कीअं तव्हां कैरी करे सघो था ऐं पंहिंजी शख़्सियत खे कीअं अञा बहितर करे सघो था, इंसान जेका ॿी ज़ात आहे उन जे लाइ तव्हां केतिरो पंहिंजे पाण खे फ़ाइदेमंद साबित करे सघो था, इन सभिनी जो हिकिड़ो मजमूओ असांखे मिले थो, हिकिड़ो लेसन असांखे मिलंदो आहे इन दीन में, पंहिंजे दीन इस्लाम में। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हो जी बि हिकिड़ी रिवायत आहे त हिकु भेरो उहे बि ॿुधाइनि पिया त तक़वा जी इमारत 4 जेके पिलर्स हूंदा आहिनि उन्हनि ते बीहंदी आहे। छो त ज़ाहिर हर इमारत जा हिकिड़ा पिलर्स हूंदा आहिनि, ईअं ई तक़वा जा 4 अहम पॉइंट्स आहिनि, अहम जेके आहिनि उन्हनि ते तक़वा मज़बूत थींदो आहे इंसान जो। उन में नंबर 1 पहिरें नंबर ते इहो आहे त अलाह जो ख़ौफ़ हुजणु घुरिजे। अवां जेको बि अमल कयो, जेको बि कमु कयो, उन में उहो अलाह खे राज़ी करण जे लाइ कयो। असल मक़सदु इहो हुजणु घुरिजे त हिन अमल सां अलाह असां सां राज़ी थी वञे, किथे असां अलाह खे नाराज़ न करे वठूं पंहिंजे कंहिं बि अमल सां। सो इन करे उन जो ख़ौफ़ लाज़मी हर इंसान जे ज़हन में हुजे, दिलि में हुजे, त ऑटोमेटिकली जॾहिं बि उहो को बि अमल कंदो, कंहिं बि कम में हूंदो, चाहे उहो कारोबार में हुजे, कंहिं बि फील्ड में हुजे, घर में हुजे या कंहिंसां बि ॻाल्हाए थो, त उन जो जेको आहे उहो अमल जेको उन में ख़ौफ़, अलाह जो ख़ौफ़ लाज़मी हुजणु ज़रूरी आहे ऐं लाज़मी आहे। ॿियो नंबर आहे त पंहिंजे अलाह खे राज़ी करण जे लाइ उहो कमु करे। इन अमल मां इंसानु अलाह खे राज़ी करे सघे थो। टियों इहो आहे त शुक्रगुज़ारी करे, इंसानु शुक्र करे ऐं जेको आहे जेतिरो बि असांखे ब्लेसिंग्स आहिनि, रहमतूं, बरकतूं, इहे सभु जेके बि इंसान खे मिलनि थियूं कंहिं बि शिकिल में, त उनखे शुक्र अदा करणु उन्हनि जो तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं चोथों ऐं आख़िरी जेको पिलर आहे उहो आहे त आख़िरत जी फ़िकर करे। इंसानु कॾहिं बि इहो न विसारे त किथे न किथे आख़िरत आहे ऐं असांखे मुंहुं ॾियणो पवंदो, असां जवाबदेह हूंदासीं, असांखां सुवाल कयो वेंदो। त नंढड़ो अमल ई छो न इंसानु करे थो, कंहिंजी दिलि आज़ारी करे थो। इंसानु सोचींदो आहे, असां अक्सर इहो सोचींदा आहियूं त लिक छप में केरु थो हिन वक़्तु ॾिसे असांखे, पर अलाह जी ज़ात आहे जेका हर वक़्तु ॾिसंदी आहे ऐं उनखां कुझु बि लिकियलु कोन्हे। त ज़ाहिर आहे कोई बि अमल कयो त इहो फ़िक्रु कयो त आख़िरत ईंदी ऐं उन में उन अमल जो जवाबु तव्हां हूंदव ऐं अव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो। त इहे जेके 4 मेन पिलर्स आहिनि, इन्हनि सां इंसान जो तक़वा मज़बूत थींदो आहे। वधीक असां वटि जेके बि उलमा कराम हिन सेट ते मौजूदु आहिनि उन्हनि खां असां डिस्कस कंदासीं, इन हवाले सां उहे वधीक अव्हांखे बि इंफॉर्मेशन ॾेई सघंदा ऐं असांखे बि। ऐं इहा जेका बि इंफॉर्मेशन अव्हांखे पहुचाई वञे थी सा धरती टीवीअ जी इफ़्तार ट्रांसमिशन बरकत रमज़ान जे थ्रू पहुचाई वञे थी। ऐं इहा ट्रांसमिशन इन में ताउन आहे
चांहि टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान चांहि वारनि जो चवणु आहे त सिंध जी नंबर 1 चांहि आहे ऐं सिंध जो हर फ़र्द टपाल मेज़बान खे इंजॉय करे थो ऐं टपाल मेज़बान जी ख़ुशबू, उन जो रंग ऐं उन जो ज़ाइक़ो उन खे हर ॿी चांहि खां मुनफ़रिद बणाए थो। सिंध में सभ खां वधीक चांहि पी वेंदी आहे ऐं चांहि पीअण वारा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी नंबर 1 चॉइस आहे टपाल मेज़बान। ऐं मूं सां गॾु हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में साथ आहे ज़ीशान अज़हर जो। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम देखने और सुनने वालों को ज़ीशान अज़हर की जानिब से प्यार भरा सलाम। और ये वो घड़ियाँ होती हैं जब इंसान करीम ज़िंदगी में अल्लाह ताला से जो भी चीज़ हासिल करता है या हासिल करने की कोशिश करता है तो उसका बेहतरीन तरीका और बेहतरीन सलूशन ये होता है कि ज़िंदगी में इंसान तकवा रखे, यानी अपने रब पर भरोसा रखे। भरोसा रखना ये नहीं होता कि आज मैंने भरोसा रखा और आज मैंने ये बात की और कल मैं उस बात पर कहूँ कि पता नहीं ये काम होगा या नहीं होगा। अल्लाह तबारक ताला की एक वाहिद ज़ात है जिस पर भरोसा रखकर इंसान कोई काम शुरू करता है या कोई काम करता है तो बेहतरीन तकवा ये है कि आप ये कहें कि मैंने अपने रब पर काम छोड़ा और इंशाअल्लाह वो काम ज़रूर होगा, तो वो होगा। इसी के साथ इब्राहीम बिन इब्ने आदम जो है वो कहते हैं कि इब्राहीम बिन आदम कहते हैं कि तकवा ये है कि खल्क यानी जो मखलूक है उसको आपकी ज़ुबान से, मलाइका को तुम्हारे काम से और परवरदिगार को तुम्हारे दिल से कोई ऐसा ऐब महसूस ना हो कि तुम तकवे से दूर हो। तो ज़िंदगी में जब भी आप तकवे की बात करें तो आपका साबित कदम होना बहुत ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि जब तक आप साबित कदम होकर अपने अल्फाज का कहा हुआ उस पर नहीं चलते, यानी मैं आज कहूँ कि ये काम इंशाअल्लाह होगा और दिल में मैं ये रखूँ कि पता नहीं होगा या नहीं होगा, तो मेरा तकवा मेरे रब पर नहीं है। और जब आपका रब पर तकवा नहीं होता तो यकीन कर लीजिए इस बात को कि अल्लाह ताला ये कहता है कि जैसा तुम मुझसे गुमान करोगे मैं तुम्हें वही अता करूँगा। तो जब आप यकीन रखते हैं कि आपको अल्लाह तबारक व तआला अता करेगा तो इंशाअल्लाह वही अता करेगा, इसको तकवा कहते हैं। और मज़ीद जो बाक ने बताया कि 4 पिलर्स हैं, तो सुभान अल्लाह उन तमाम पर आप अमल दरामद कीजिए तो ज़िंदगी नहायत ही आसान होगी। बिल्कुलु ज़िंदगी बिल्कुलु आसान थी वेंदी ऐं जेको दीन इस्लाम असांखे जंहिं तरीक़े सां जेके हिदायतूं ॾिए थो, अगरि वाकई में असां उनखे अमल कयूं त वाकई में ज़िंदगी आसान आहे। इंसानु सम्झंदो आहे त ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे, चैलेंजिस खे कीअं फेस कंदासीं, लाह चाढ़ा जेके ज़िंदगीअ में अचनि था उन्हनि खे कीअं फेस कंदासीं, पर इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खे अगरि इंसानु रोज़ु पढ़े ऐं रोज़ु क़ुर पाक जी तलावत करे ऐं उन मां इहे जेके लेसन्स आहिनि, दर्स जेके आहिनि इहे सिखे त ज़िंदगी वाकई में आसान थी वेंदी आहे। ऐं इहा जेका ट्रांसमिशन जिन ते असां अहिड़ियूं इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं या कचहरी कयूं था अव्हां जे अॻियां जेका पेश कई वञे थी, इन में असां सां गॾु मूं सां ऐं ज़ीशान खां अलावा असां वटि जेके महिमान आहिनि उहे शामिलु हूंदा आहिनि, उन्हनि खे मां मुतारिफ़ कराईंदी हलां। अॼु जेके मुअज़्ज़िज़ महिमान जिन असांखे जॉइन कयो आहे, मां पंहिंजे हिन पासे खां शुरूआत कंदसि। अलामा साहब असांखे जॉइन कयो आहे, अलामा सिराज अहमद क़ासमी साहब, अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु असांखे नात खां आहे सैयदा साइमा, उनखे वेलकम कयो था पंहिंजे प्रोग्राम में। हिन पासे ॾाईंदासीं जेके असां वटि मौजूदु आहिनि, एडवोकेट इरफान अली मलिक, लीगल एड सोसाइटी जा एडवोकेट आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु जेके नात खां आहिनि उहे असां सां गॾु हिन प्रोग्राम में जेके मौजूदु आहिनि, मोहम्मद बिलाल कादरी साहब, अस्सलाम वालेकुम। उन्हनि जे भर में अब्दुल रज़ाक सूमरो हुसैनी असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि, अस्सलाम वालेकुम। ऐं हाजी मोहम्मद नासिर यामीन असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि, हर रोज़ घर जे भातियुनि वांगुरु असांजे प्रोग्राम में शामिल हूंदा आहिनि ऐं बहितरीन उन्हनि जो नात खे पढ़ण जो ऐं नात जो अंदाज़ हूंदो आहे जेको दिलि छुअंदड़ अंदाज़ हूंदो आहे, उन में नात ॿुधाईंदा आहिनि। सो हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि खे भलीकार कयूं था। अस्सलाम वालेकुम जी। बाक़ाइदा ट्रांसमिशन जो आगाज़ कयूं था। हिन प्रोग्राम जे स्टार्ट में जीअं त मां हिकिड़े टॉपिक ते ॻाल्हायो त तक़वा छा आहे, हिन जी असल में इम्पोर्टेंस अहमियत छा आहे दीन ऐं क़ुर पाक जी रोशनीअ में। अलामा साहब जी तरफ़ वञूं था। जी सिराज अलामा साहब, आप बताएं या तव्हां ॿुधायो त जेको ही असां वटि तक़वा जी कमी आहे इन जी वजह छा आहे ऐं छा करणु घुरिजे त असां पंहिंजो तक़वा मज़बूत करे सघूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। तक़वा जो ताल्लुक़ दिलि सां आहे। दिलि जो जेकॾहिं मुहासिबो कयो वेंदो, दिलि ऐं उन सां गॾु अगरि थोरो वेझो नफ़्स आहे, इहो नफ़्सी आहे जेको असांखे दुनिया जे मस्तियुनि में, दुनिया जे कमनि में असांखे उन रखियो आहे ऐं अल्लाह ताला असां खां विसरी थो वञे या आख़िरत विसरी थी वञे
या रमज़ान मुबारक जहिड़ो तोहफ़ो अल्लाह साईं मुबारक महीनो ॾिनो आहे, उन जे बावजूद बि असां कमी सुस्ती कयूं था, त उन में असां जेको उन जो हक़ आहे हक़ अदा नथा कयूं। इहो सॼो कमु आहे डायरेक्ट नफ़्स जो। नफ़्स जेकॾहिं असांजो सही थींदो त ज़रूरु असांजी दिलि साफ़ थींदी ऐं तक़वा असांखे हासिलु थींदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अकुलमंद शख़्स, हूअं त असां ॾिसूं था अकुलमंद घणा माण्हू चवंदा त हीउ बि अकुलमंद आहे, हीउ लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर्सपेक्टिव ते जेको नज़रियो आहे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको आहे अकुलमंद उहो शख़्स आहे जेको नफ़्स जो मुहासिबो करे ऐं मौत जी तयारी करे, ऐं बेवकूफ़ उहो शख़्स आहे जेको आहे दुनिया जे लालचनि में घणो रहे। त नफ़्स जो मुहासिबो करणु, नफ़्स 3 क़िस्म आहे, क़ुर शरीफ़ में नफ़्स जा 3 क़िस्म अचनि था। सूरतुल 13वें पारे में वमा उबरु नफ़्स इन नफ़्स लअम्मारा, नफ़्स अम्मारा, नफ़्स लवामा, नफ़्स मुतमइन्ना। ये 3 क़िस्म जेके आहिनि तसव्वुफ़ ऐं औलिया इकराम जे मुताबिक़ इहे हूअं त घणा आहिनि, लेकिन क़ुर करीम जे रूह सां 3 क़िस्म आहिनि, नफ़्स अम्मारा, नफ़्स लवामा, नफ़्स मुतमइन्ना। नफ़्स अम्मारा उनखे चइबो आहे जो उनखे को बि वॾो गुनाह बि असरु न करे, वॾे में वॾो गुनाह करे त उन ते को माना को डिपेंड ई न करे, या उन जे ज़हन में ॻाल्हि वेही कान त माना मां कयां छा थो, मां कहिड़ी लेवल ते थो हलां, न उन ते को बि असरु न थिए। अॼुकल्ह अक्सरियत न जी आहे। जी बिल्कुलु। ॿियो क़िस्म आहे नफ़्स लवाम, यानी को नंढड़ो गुनाह कयईं त उनखां बैदि में शर्मिंदो थिए, हया थिएसि या अलाह जो ख़ौफ़ अची मूं छो कयो, इहो आहे नफ़्स लवाम, उन ते मलामत कंदो रहंदो आहे नफ़्स, छो ईअं कई, ईअं न करी हा, आईंदा सुध, अहिड़े तरीक़े सां इहो नफ़्स लवाम आहे। टियों क़िस्म आहे नफ़्स मुतमइना, जेके औलिया इकराम या जेके सुठनि माण्हुनि जी जेका वसफ़ आहे, सुठा कम कंदा आहिनि, मुतमइन हूंदा आहिनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते, नंढड़े कम ते, जेको बि अलाह साईं उन्हनि खे नसीब ज़िंदगी में रखियो आहे उन ते ख़ुशि हूंदा आहिनि। त असांखे नफ़्स जो मुहासिबो करणु लाज़िम आहे, जीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ुलमंद उहो आहे जेको नफ़्स जो मुहासिबो करे। त नफ़्स जो जॾहिं असां मुहासिबो कंदासीं त पोइ असांखे तक़वा हासिलु थींदी। तक़वा जा घणा बदिला आहिनि। तक़वा इहो मतिलबु न आहे सिर्फ़ु असांखे क़बर खां बैदि में ई फ़ाइदो मिलंदो, आख़िरत में फ़ाइदो मिलंदो, न बल्कि दुनिया में फ़ाइदा आहिनि। क़ुर करीम जे रूह सां असां ॾिसूं त अलाह साईं फरमायो आहे त जेको तक़वा इख़्तियार कंदो आहे उनजो रिज़्क़ मां वधाए छॾींदो आहियां। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यत्तक़िल्लाह यजअल लहु मख़रजा, यानी जेको तक़वा इख़्तियार कंदो अलाह उनजा रस्ता खोले छॾींदो आहे रिज़्क़ जे लाइ। वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, उहो सम्झंदो ई न आहे त हीउ रिज़्क़ मूंखां किथां आयो, कीअं ख़बर ई कान पवंदी, उनखे हितां किथां न किथां मिली वेंदो आहे। त तक़वा बदिलो सेखारे थी, तक़वा बदिलो ॾिए थो असांखे, उहो दुनिया में बि ॾिए थो, यानी रिज़्क़ वधे थो। माण्हू परेशान रिज़्क़ जे लाइ आहे त असांखे किथां रिज़्क़ हेॾां मिले, लेकिन अलाह साईं थो चाहे त मूं वटि इहे रिज़्क़ जा दरवाज़ा मूं वटि आहिनि ऐं मां ई इहे रिज़्क़ जा कुशाद रस्ता वसी करे सघां थो। ॿियो बदिलो इहो आहे त जन्नत मिलंदी, उहो आख़िरत में फ़ाइदो मिलंदो। जन्नत कुल 8 आहिनि, जेको आहे उन्हनि जा नाला मुख़्तलिफ़ क़ुर करीम में आया आहिनि ऐं बिल्कुलु आयतूं आहिनि। जन्नतुल फिरदौस, वॾे में वॾी जन्नत, जेको वॾनि माण्हुनि जो जेको मक़ाम हूंदो, जॻह हूंदी, जन्नतुल फिरदौस आहे। अल्लज़ीन यरिसूनल फिरदौस, ये सूरतुल मोमिन में ज़िक्र आहे। जन्नतुल नईम बि आहे, जन्नतुल अदन बि आहे, जन्नतुल सलाम बि आहे, जन्नतुल मावा बि आहे, यानी क़िस्म आहिनि उन जा। त असां जेकॾहिं जंहिं लेवल ते कमु कंदासीं, मिसलन जीअं तव्हां दुनिया जे हिसाब सां ॾिसो त को माण्हू कमु कंदो आहे उनखे उहो जेको आहे उहिदो मिलंदो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ही बि रूहानियत जे तौर ते बि जेको आहे दर्जा अलाह साईं रखिया आहिनि। जेको सुठो कमु कंदो उनखे जन्नतुल फिरदौस, जेको सुठो कमु कंदो उनखे उहा जन्नत मिलंदी। तक़वा जा घणा फ़ाइदा आहिनि, अलाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॾाढो तव्हां बहितरीन जेको एक्सप्लेन कयो ऐं जंहिं तरीक़े सां जेतिरा क़िस्म आहिनि तक़वा जा, बहितर तमामु ज़बरदस्त क़िस्म जी एक्सप्लेनेशन आहे अलामा साहिब जी। अॻिते वधीक ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं, पर वक़्तु थियो नंढड़ी साई जो। ट्रांसमिशन में साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। इफ्तार ट्रांसमिशन बरकत रमज़ान में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हां खे कयूं पिया ऐं असांखे हिकिड़ी ॿी मुंहिंजी भेण जॉइन कयो आहे, महक नूर असां सां गॾु शामिलु आहे। प्रोग्राम में बहितरीन नातख़ा आहिनि, उन्हनि असांखे हींअर जॉइन कयो आहे। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं जीअं त तक़वा जे हवाले सां असांजो अॼु जो टॉपिक बि आहे, उन ते ॾाढो सुठो अलामा साहिबु असांखे अॻु में ॿुधायो बि। पर हींअर वञूं था इरफान अली मलिक साहब एडवोकेट आहिनि ऐं लीगल एड सोसाइटी जा। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त लीगल एड सोसाइटी जेको सोसाइटी में कंट्रीब्यूट करे थी उहो तमामु बहितरीनु आहे ऐं इंसानियत जे लाइ जेको उनखे सपोर्ट करणु
ऐं उनजी ख़िदमत करण जो सभ खां वॾो अमल आहे। इन्हनि जो जेको आहे हेल्पलाइन जो नंबर बि आहे, उन ते बि हर कोई फ़ोन करे कंसल्टेंसी हासिल करे सघे थो। इंसानी हक़ूक़ आहिनि ऐं पंहिंजा सोसाइटीअ जा राइट्स आहिनि, औरतुनि जा हक़ आहिनि, जेके बि लॉ ऐं कानून में कहिड़ा कहिड़ा हक़ असांखे हासिल आहिनि। उन हवाले सां अगरि असांखे किथे बि काई बि मुश्किल आहे, घर में को मसइलो आहे, ज़िंदगीअ में कंहिं क़िस्म जो को कारोबारी को असांखे लीगली को मसइलो अची वञे थो ऐं उनजी असांखे कंसल्टेंसी खपे, त बहितरीनु इन्हनि जी जेका आहे लीगल एड सोसाइटी आहे ऐं इन्हनि जो नंबर आहे 0800708006। इन नंबर ते कॉल करे सघनि था ऐं उन्हनि जा ई मेंबर एडवोकेट इरफान अली मलिक असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खे वेलकम बि कयूं था ऐं उन्हनि सां अॻिते कचहरी बि वधायूं था। मलिक साहब, तव्हां ॿुधायो त इहो जेका तव्हांजी बेसिक लीगल एड सोसाइटी आहे, इन जूं वॾियूं कारकर्दगियूं आहिनि। इंसान अॼु जे दौर में हिकिड़ो असांखे सच ट्रूली गाइड करण वारो को प्लेटफॉर्म कोन हूंदो आहे, ऐं जॾहिं अव्हांजी सोसाइटी आहे त हिकिड़ी वॾी मां सम्झंदमि ब्लेसिंग बि आहे, वॾी हेल्प बि आहे, ख़िदमत बि आहे। इन हवाले सां तव्हां ॿुधायो त जेके औरतुनि जा हक़ आहिनि प्रॉपर्टीज़ जे हवाले सां, को बि अगरि शख़्स आहे, उनजी मालियत आहे केतिरी बि आहे ऐं उनजी वफ़ात थी वञे थी, त उनजा ॿार, उन में उनजो धीअर बि अची थी वञनि, उनजा पुट बि अची था वञनि, त उहे पोइ कीअं उनखे पंहिंजी प्रॉपर्टी खे उन हवाले कनि था? छो त अचानक डेथ थी वई आहे ऐं ज़ाहिर आहे उन अञा का वसीहत कई कोन्हे उन्हनि जे वालिद सां। अहिड़ा जॾहिं केसिस अचनि था त इन में छा बहितर आहे तव्हांजे हवाले सां? हा, ॾिसो, जॾहिं बि कोई माण्हू डेथ करे वेंदो त जेका उहो प्रॉपर्टी पोयां छॾे वेंदो आहे, उनजी सक्सेशन थींदी आहे। फर्स्ट इंस्टेंस में असां सक्सेशन कंदा आहियूं। सक्सेशन कंदा आहियूं असां मूवेबल प्रॉपर्टी जी। प्रॉपर्टी ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, हिकिड़ी मूवेबल प्रॉपर्टी, ॿी इमूवेबल प्रॉपर्टी। मिसाल तौरु हीअ रूम आहे, हीअ ज़मीन आहे, हीअ इमूवेबल प्रॉपर्टी आहे। बैंक में पैसा पिया आहिनि, गाॾी आहे, मतिलबु कोई बि अहिड़ी शइ जेका इमूवेबल प्रॉपर्टी आहे। पहिरियां असां डिस्ट्रिक्ट कोर्ट में सक्सेशन फाइल कंदा हुआसीं। हाणे रिसेंटली अमेंडमेंट अची वई आहे, हाणे असां उहा सक्सेशन फाइल कंदा आहियूं नादरा में। अच्छा, डायरेक्ट नादरा में। नादरा अगरि डिक्लाइन थी करे त उहो डिक्लाइन सर्टिफिकेट ॾींदी, हुन जो को रीज़न हूंदो उहो नादरा ॿुधाईंदी, असां सर्टेन रीज़न जे करे तव्हांजी सक्सेशन जेका आहे अलो नथा करे सघूं। ठीकु आहे। अच्छा, इहा ॻाल्हि बि आहे त जेकॾहिं तव्हां सक्सेशन नथा कयो, कहिड़ी कंडीशन में नथा कयो, छा वजह आहे, उहो डिक्लाइन सर्टिफिकेट में रीज़न लिखी ॾींदा, पोइ असां कोर्ट में वेंदासीं। हाणे डायरेक्ट कोर्ट में असां नथा वञी सघूं। पोइ जॾहिं असांखे डिक्लाइन सर्टिफिकेट मिलंदो, असां सक्सेशन वञी फाइल कई। हाणे असांजी इहा त थी वई मूवेबल प्रॉपर्टी जी। हाणे असां इमूवेबल प्रॉपर्टी आहे उनखे छा कयूं? उनजो थींदो असांजो सूट फॉर एडमिनिस्ट्रेशन। असां एडमिनिस्ट्रेशन, सूट फॉर एडमिनिस्ट्रेशन, मुंहिंजी काई प्रॉपर्टी आहे, असां 4 भाइर आहियूं, 2 भेणूं आहियूं, पाण में असां चऊं था हिननि जी डिस्ट्रीब्यूशन थिए, त उनजे लाइ कंसर्न जेके रेवेन्यू रिकॉर्ड्स आहिनि उहे कॉल थींदा। डिस्ट्रिक्ट कोर्ट जेका आहे उनखां रिकॉर्ड कॉल कराईंदी, उहो रिकॉर्ड ईंदो भई हिनजी घणे नाले केतिरी प्रॉपर्टी आहे। उहा प्रॉपर्टी कोर्ट में जॾहिं अची वेंदी, पोइ कोर्ट हिकिड़ो ऑर्डर कंदी आहे, हीअ हेतिरा लीगल हेयर्स आहिनि हिन डिसीज़ जा, तव्हां हिननि जे नाले ते हेतिरी हेतिरी प्रॉपर्टी जेका आहे हिननि खे जॉइंट शेयर करे छॾियो। हाणे जॉइंट शेयर थी आहे। हाणे डिस्प्यूट अची वियो त भई इहा प्रॉपर्टी जेका जॉइंट आहे, असां सभई पाण में जॉइंट लीगल हेयर्स आहियूं। हाणे इहा प्रॉपर्टी हिन मां घर मां मूंखे पंहिंजो हिसो खपे। 4 भाइर आहिनि, 2 भेणूं आहिनि, उहे थी चवनि हाणे असांखे पंहिंजो हिन घर मां हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो घर आहे, उन घर मां असांखे पंहिंजो शेयर मिले। हाणे इहो हिकिड़ो घर 6 घर जे हिन भातियुनि लीगल हेयर्स में डिस्ट्रीब्यूट कीअं थिए? पोइ असांखे कोर्ट हिकिड़ो लॉ अची वियो असां वटि। असां हुनखे पार्टीशन एक्ट जे तहत असां वञी करे सेक्शन 4 में आहे, असां वञी कोर्ट में, सिविल कोर्ट में केस फाइल कंदा आहियूं। तॾहिं वञी असां कोर्ट में केस फाइल कंदासीं जॾहिं डिस्प्यूट ईंदो। अगरि गुड फेथ में वेही करे इहे लीगल हेयर्स पाण में चवनि त असां प्रॉपर्टी पाण में डिस्ट्रीब्यूट कयूं था, पोइ कोर्ट वञण जी ज़रूरत कोन्हे। असां कोर्ट वेंदा ई इन कंडीशन में आहियूं त जॾहिं डिस्प्यूट अची वञे। हिते हिकिड़ो ॿियो टर्म बि आहे, अरेबिक वर्ड यूज़ थियल आहे मुशा। रिसेंटली असां हिकिड़ो पेपर बि ॾिनो हुयो, उन में बि इहो सुवालु आयो त मुशा। हाणे मुशा हिकिड़ो अरेबिक वर्ड आहे जंहिंजी माना आहे अनडिवाइडेड प्रॉपर्टी। इहो यूज़ थींदो आहे पार्टीशन में। त जेका अनडिवाइडेड प्रॉपर्टी आहे उहा डिस्ट्रीब्यूट थींदी लीगल हेयर्स में अकॉर्डिंग टू सेक्शन 4 ऑफ पार्टीशन एक्ट। पोइ उहा प्रॉपर्टी कोर्ट तव्हांखे डिस्ट्रीब्यूट करे ॾींदी। हाणे सुवालु इहो पैदा थो थिए त घर जा जेके 4 भाइर आहिनि, 2 भेणूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो डोमिनेंट आहे, जंहिं वटि एतिरी कैपेसिटी आहे त हू चए थो त हीउ घर मतिलबु बाबा जी छॾियल मिल्कियत आहे, मां ही खपाइणु नथो चाहियां। हा, एज़ अ निशानी तौरु बाबा जी मां इहा प्रॉपर्टी रखणु चाहियां थो, त मां खपायां न, कंहिं ॿिए खे न ॾियां, इहो मुंहिंजे अंडर में हुजे। कोर्ट हुनखे चवंदी भई जेकॾहिं तो वटि डोमिनेंसी आहे, पैसा कोर्ट में जमा करा, हेतिरी वैल्यूएशन असां कॉल कराई आहे, मिसाल तौरु 5 लख रुपए जो ऐं 10 लख रुपए जो व्हाट्सएवर। अच्छा, तो कोर्ट में पैसा जमा कराईंदो।
कोर्ट ऑर्डर करे ॾींदी त भई असां घर तोखे ॾिनोसीं, हाणे जेके पैसा आया आहिनि हिन जा जेके शेयर ठहंदा, 3 भाइर बचंदा, 2 भेणूं बचंदियूं, उहो उन्हनि में डिस्ट्रीब्यूट करे छॾींदा। त हीअ प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूशन जो हिकिड़ो प्रोसीजर आहे जेको असां वटि लॉ में प्रोवाइड थियल आहे। सही। अच्छा, लेकिन अगर एक सवाल ये भी है कि फ़र्ज़ करें 5 बहन भाई हैं और उसमें या 6 बहन भाई हैं, तो उसमें अगर एक भाई कहता है कि घर मैंने रखना है लेकिन मुझे टाइम दिया जाए, मैं एक साथ पैसे अदा नहीं कर सकता, तो इस पर इसी सवाल का हम जवाब लेंगे। लेकिन नात जी, रसूल पहले नात की तरफ जाते हैं। नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टाइम थी वियो आहे, उन जे लाइ मां गुज़ारिश कंदसि हाजी मोहम्मद नासिर यामीन साहब के त नात ॿुधाइनि। जी बिस्मिल्लाह। पेश कर रहा हूँ। करम आज बालाई पामा गया है, करम आज बालाई, करम आज बालाई बामा गया है, जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाई। और मज़ा जब है सरकार महशर में कह दे, मज़ा जब है सरकार महशर में कह दे, वो देखो हमारा, वो देखो हमारा गुलाम आ गया है, वो देखो हमारा गुलाम आ गया है, करम आज बालाई बाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, जुबां पर मोहम्मद का नाम आ गया है, करम आज बालाई। ऐं हिक ॿी नात जी तरफ़ वधूं था ऐं हिन पासे मुंहिंजी भेण वेठी आहे सैयदा साइमा, उनखे मां गुज़ारिश कंदसि त नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाएसि। बिस्मिल्लाह। उनकी महक ने दिल के गुंजे खिला दिए हैं, जिस राह चल दिए हैं, कूचे बसा दिए हैं, उनके निसार कोई कैसे ही रंज में हो,
सब गम भुला दिए हैं जब याद आ गए हैं सब गम भुला दिए हैं और अल्लाह क्या जहन्नुम अब भी ना सर्द होगा अल्लाह क्या जहन्नुम अब भी ना सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंजे खिला दिए हैं जिस राह चल दिए हैं पूछे बसा दिए हैं ऐं बहितरीन नात ख़्वानी ऐं उनजो अंदाज़ नात खे बयानु करण जो हींअर हिकु ॿी नात जी तरफ़ वधूं था ऐं मां गुज़ारिश कंदसि मोहम्मद बिलाल क़ादरी साहिब खे त नात ॿुधाए घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असांजो दिलबर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असांजो दिलबर मदीने में आ असांजो दिलबर मदीने में आ असांजो हादी असांजो रहबर हुजूर अनवर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असांजो दिलबर मदीने में आ और कयो तयारी हलूं मदीने दवाब थींदी दुआब थींदी कयो तयारी हलूं मदीने दवाब थींदी दुआब थींदी जेको उम्मत जे लाइ शिफ़ा सो आबे कौसर मदीने में आ जेका मरीज़ जे लाइ शिफ़ा सो आबे कौसर मदीने में आ और जन्नत असां तो डिठी ते ना है जन्नत में छा है अल्लाह जाने जन्नत असां तो डिठी ते ना है जन्नत में छा है अल्लाह जाने मगर मदीनो असां डिठो आ मगर मदीनो असां डिठो आ
जन्नत जो मंजर मदीने में आ मगर मदीनो असां ॾिठो आ जन्नत जो मंजर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असां जो दिलबर मदीने में आ। सुभान अल्लाह, माशाल्लाह। इसी के साथ हम बेहतरीन ना। एडवोकेट की तरफ आएंगे जी। और जो सवाल हमारा अधूरा रह गया तो पूछते हैं कि मुझे ये बताइएगा कि अगर कोई शख्स चाहता है कि वालिद की जायदाद वो रखें और कोर्ट क्या उसको टाइम देता है, क्योंकि वैसे तो अगर आप कोई भी चीज़ फाइल करते हैं तो पेमेंट ऑन टाइम करनी होती है, तो क्या कोई ऐसी शिक है या कोई ऐसा तरीक़ाकार है कि अगर वो कहे कि मुझे 1 साल का टाइम दर मैं आहिस्ता आहिस्ता करके सबकी अदायगी करके ये वालिद का जो घर है ये मैं रखना चाहूँगा? देखें, लॉ में बिल्कुल ये चीज़ प्रोवाइड है कि कोर्ट का ये डिस्क्रिशन पावर है। अब डिस्क्रिशन का मकसद ये है, इसको थोड़ा समझना है हमें, कि कोर्ट की मर्ज़ी है। सही। इधर अलाउस और नॉट, अलाउ करे या ना करे ये कोर्ट की मर्ज़ी है। सही। अब अलाउ कर दिया तो अब ये सवाल आता है कि टाइम पीरियड कोर्ट कितना दे। पर्टिकुलर कोई टाइम फ्रेम नहीं लिखा हुआ लॉ में। अब यहाँ कोर्ट की मर्ज़ी आ गई, कोर्ट की मर्ज़ी है कि कोर्ट कितना टाइम दे रही है, रीज़नेबल टाइम। सही। 6 महीने दे रही है कोर्ट, उसकी कैपेसिटी देखेगी तो कोर्ट भी कहती है ठीक है भाई, इनकी अबावत ये प्रॉपर्टी है, इंसेस्ट्रल प्रॉपर्टी है, तो ये इधर निशानी तो रखना चाह रहा है, ठीक है हम इसको 6 महीने का टाइम दे देते हैं इंस्टॉलमेंट में। 3 महीने में एक इंस्टॉलमेंट आप पे कर दें, 3 महीने में दूसरी। लेकिन ये चीज़ भी है कि उसके पास इतनी कैपेसिटी है कि उसने कोर्ट को ऑफ़र की है कि सर आप मुझे टाइम दे दें, या ये प्रॉपर्टी मैं रखना चाह रहा हूँ, मैं इसके पैसे देना चाह रहा हूँ, मैं इसको सेल नहीं करना चाह रहा किसी और को, ये प्रॉपर्टी मुझे दी जाए। फिर कोर्ट ऑर्डर करती है, एक रिटर्न में ऑर्डर होता है, फिर वो ऑर्डर जो है वो रेवेन्यू अथॉरिटीज़ के पास जाता है, उसकी बाकायदा इम्प्लीमेंटेशन होती है, उसका इंदराज होता है रिकॉर्ड में। जब उसकी पेमेंट हो गई वो घर उसके नाम पे हो जाएगा। फिर ये सारी चीज़ें जैसे हम सब रजिस्ट्रार के पास जाते हैं, उसको जाके कहते हैं कि ये मैंने घर खरीद कर लिया है, अब ये सारी डॉक्यूमेंटेशन मेरे नाम पे, लेकिन ऑन दी ऑर्डर ऑफ कोर्ट, वो कोर्ट ऑर्डर देगी उसको, उस पे जाएगा। ठीक है, ठीक है। नहीं जा अच्छा, एक और बहुत इम्पोर्टेंट सवाल है कि जैसे किसी खातून को अपने वालिद की तरफ से कोई भी प्रॉपर्टी मिल गई है हासिल, ठीक है, उन्होंने कोई वसीयत कर गए कि भाई मेरी बेटियों को ये चीज़ फराहम की जाएगी और वो उनको मिल गई है। अब उन बेटियों की शादी हो गई है, अब उस बेटी के जो खावंद है उसका इनकी प्रॉपर्टी पे जो उनकी वाइफ है, जो उनको उनके मेके से दिया गया है उसके वालिद साहब की तरफ से, उस पे उसका कितना हक होगा? क्योंकि अक्सर ये होता है कि फिर वो मजबूर भी होती है, और अगर फॉर एग्जांपल वो बेटी ना देना चाहे अपने खावंद को, वो चाहे कि ये मेरी अपनी पर्सनल प्रॉपर्टी है, तो यहाँ पर कॉन्फ्लिक्ट्स आ जाते हैं सोसाइटी में। इस हवाले से आप ज़रा थोड़ा गाइड करें। आपके सवाल पे मैं थोड़ा बाद में आता हूँ, पहले मैं एक चीज़ गिफ्ट और विल को डिफ़ाइन करना चाहता हूँ कि गिफ्ट और विल क्या है। एक होती है जिसको हम सादा ज़बान में सिंधी में असां पाण चवंदा आहियूं त तोहफ़ो कंहिंखे प्रॉपर्टी का करे था ॾियूं। ॿी हूंदी आहे विल, जंहिंखे असां चवंदा आहियूं वसियत। गिफ्ट जी इम्प्लीमेंटेशन थींदी आहे लाइफ टाइम में, ऐं जेका विल हूंदी आहे उन जी इम्प्लीमेंटेशन थींदी आहे आफ्टर डेथ। मां हिकिड़ी प्रॉपर्टी गिफ्ट थो कयां, उन जूं 3 मेन कंडीशन आहिनि। सही आहे। ऑफर, एक्सेप्टेंस, डिलीवरी ऑफ पोजीशन। ठीकु आहे। मां तव्हांखे ऑफर कयो, तव्हां उन शइ खे एक्सेप्ट कयो, 2 कंडीशन पूरियूं थी वियूं, डिलीवरी ऑफ पोजीशन इन लाइफ टाइम। हाणे हिकिड़ी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, मां तव्हांखे गिफ्ट करे छॾी, गिफ्ट तव्हां लव एंड अफेक्शन ते कंहिंखे बि करे सघो था। लाइफ टाइम में तव्हां उहा प्रॉपर्टी खे एक्सेप्ट करे छॾियो, उहा तव्हांजी गिफ्ट कंप्लीट थी वई। पर मां उन्हनि पेरेंट्स खे हिन प्रोग्राम जे ज़रिए इहो मैसेज ज़रूरु ॾियणु चाहियां थो त कॾहिं कॾहिं अहिड़ा सुवाल बि असां वटि अची वेंदा आहिनि त वालदेन जेके आहिनि उहे पोढ़ा थी विया आहिनि, हाणे असांजे मथां बोझ थी विया आहिनि। हुननि वटि प्रॉपर्टी त आहे पर उहे असांजे मथां बोझ थी विया आहिनि, पोइ उन्हनि खे वञी करे शेल्टर होम में छॾे ईंदा आहिनि या ओल्ड एज होम में छॾे ईंदा आहिनि त हीअ असां त हींअर बोझ आहिनि, असां हिननि खे नथा खाराए पियारे सघूं या असां हिननि जो ख़िदमत नथा करे सघूं। त मां उन्हनि पेरेंट्स खे इहो मैसेज हिन प्रोग्राम जे ज़रिए ॾियणु चाहींदुसि त जॾहिं बि तव्हां वटि प्रॉपर्टी आहे, तव्हांजे मरण खां बाद में बि उन्हनि खे ई मिलंदी प्रॉपर्टी, ईअं कोन्हे त कोन थींदी, पर बहितर इहो आहे तव्हां प्रॉपर्टी गिफ्ट कयो, उन में कंडीशन रखे छॾियो त जेसीं ताईं मां ज़िंदा आहियां, मुंहिंजो मुड़ुसु ज़िंदा आहे, जेकॾहिं घरवारी जे नाले प्रॉपर्टी आहे, जेकॾहिं मुड़ुस जे नाले आहे त उहो गिफ्ट में कंडीशन रखे छॾे, जेसीं ताईं मुंहिंजी घरवारी ज़िंदा आहे, मतिलबु ॿारनि जी माउ, तेसीं ताईं तव्हां इन प्रॉपर्टी मां तव्हां बि खाईंदो ऐं मुंहिंजी घरवारी जो ऐं मुंहिंजो बि ख़्यालु रखंदो।
असांजी डेथ खां बाद में करे तव्हां वञी सोल ओनर थी वञो, उहो तव्हां बाद में तव्हां थींदो। पर जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं इन कंडीशन जे तहत ॿारनि खे इहो थींदो त जेकॾहिं असां पंहिंजे पेरेंट्स खे हींअर घर मां कढी था छॾियूं, पोड़ा थी विया आहिनि, त इहा गिफ्ट जेका आहे इहा रिवोक थी सघे थी। सही, त इहा प्रॉपर्टी असांखां खसिजी सघे थी। वञी सघे थी। त इन जे करे बजाय विल करण जे तव्हां बहितर इहो आहे तव्हां प्रॉपर्टी गिफ्ट कयो ऐं उनमें कंडीशन रखे छॾियो। मतलब विल तैयार करके उसको गिफ्ट करें, लाइफ टाइम में गिफ्ट कर दें। इसी के साथ आपका बहुत बहुत शुक्रिया कि आपने ज्वाइन किया। और अब हम जो है वो नात की तरफ जाएंगे, उसके साथ हम ब्रेक पे जाएंगे। तो कौन है हमारे साथ? जी, नात जे लाइ मां गुज़ारिश कंदसि अब्दुल रज़ाक सूमरो हुसैनी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। त नात ॿुधायो। सुभान अल्लाह, सरकार जो हुस्न जी ॻाल्हि। हो हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, पर हुस्न सरकार जो आहे मथे मथे, लखे चंड गॾु गजन भली मैदान में अचन, लखे चंड गॾु गजन भली मैदान में अचन, ओहे महबूब सां पुॼंदा किथे किथे, हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न। आई दुनिया में कोइड़ो सुहिणो आयो नाहे, खुदा पाक अहिड़ो चेहरो ठाहियो नाहे, दुनिया में कोइड़ो सुहिणो आयो नाहे, खुदा पाक अहिड़ो चेहरो ठाहियो नाहे, न ठाहींदो खुदा है, न ठाहींदो खुदा, न चाहींदो खुदा, न ठाहींदो खुदा, न चाहींदो खुदा, ओ पुनहल जहिड़ो तूं चाचे आ किथे किथे, हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न। ऐं ॾिसो थुड़क जिया जा सुडका भरे पियो, साईं जे अॻियां अर्ज़ करे पियो, आका जे अॻियां अर्ज़ करे पियो, छा पियो चवे ओ पिरी मूंखां थी न परे, हाँ पिरी मूंखां थी न परे, नथी मुंहिंजी सरे सजण मूंखां थी न परे, नथी मुंहिंजी सरे हुजां हर वक़्त मां तोसां कठे कठे, हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न। ओ ॾिठो जन पिसाई यूसुफ कचन पंहिंजूं आङिरियूं, अकुल सभु विञाए वेठा सटन पंहिंजूं आङिरियूं, अकुल सभु विञाए वेठा सटन पंहिंजूं आङिरियूं, ओ पर ॾिठो जन मुस्तफ़ा घुरियूं घर ऐं बचा, ॾिठो जन मुस्तफ़ा घुरियूं घर ऐं बचा, ओ हुई हिकु जान साबित ॾिनो कटे कटे, हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे, ओ हुस्न सरकार जो आहे मथे मथे,
हसीनन जो हुस्न, हसीनन जो हुस्न, हसीनन जो हुस्न, हसीनन जो हुस्न। नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बरकत रमज़ान में एक दफ़ो ॿीहर भलीकार ऐं कुझु माण्हुनि असांखे हींअर वरी जॉइन कयो आहे ऐं उन्हनि खे मां मुतारफ़ कराईंदी हलां। असां सां गॾु शामिल आहिनि मोहम्मद अरशद लोधी साहब असांजी ट्रांसमिशन में, उन्हनि खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾु नासिर अल्ताफ़ सोहरवर्दी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। आदिल हुसैन कादरी साहब असां सां गॾु मौजूदु ऐं मोहम्मद क़ासिम रज़ा कादरी साहब भी असांजी ट्रांसमिशन में हींअर शामिल थिया आहिनि। इन्हनि सभिनी खे वेलकम कयूं था, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयूं था। ऐं बहितरीन अॼु जो टॉपिक जेको आहे त तक़वा छा आहे, उन हवाले सां अलामा साहब अॻु में बि ॾाढी ख़ूबसूरत असांखे क़िस्म ॿुधाया तक़वा जा। वरी अलामा साहब जी तरफ़ वञूं था। ऐं सर तव्हां जीअं ॿुधायो त इंसान खे अलॻि अलॻि क़िस्म जा तक़वा जा आहिनि, त पोइ भला इन में इहा कीअं थी ख़बर पवे त इंसान अगरि तौबह करे त उनजो जेको आहे सो रस्तो वापसीअ जी तरफ़ आहे या न आहे? इन तक़वा में छा मतिलबु इहो बि आहे त जेको तव्हां चओ त हिकिड़ो वर्स्ट कंडीशन वारी तक़वा आहे जंहिंमें इंसान ॾोह करे थो ऐं उनखे कोई बि अहसासु नथो थिए त उहो कहिड़े क़िस्म जो को ॾोह करे वेठो आहे, त उनजे लाइ जेको आहे छा हुकुम आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। मां पहिरीं त तक़वा ऐं सीरत जो कनेक्शन बयानु कयां जी, छो त मां क़िस्म बयानु करे छॾिया, उन खां बैद में जेको आहे तव्हांजे इन थोरे से इशारो करे छॾींदुमि। तक़वा ऐं सीरत असां त क़ुरान जूं काफ़ी आयतूं पढ़ियोसीं, तक़वा जी माना पढ़ीसीं, वरी मूं तव्हांखे नफ़्स जे हिसाब सां टे क़िस्म ॿुधाया। त हाणे असां पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे ॾिसूं। इहा असांखे घणो फुक़दान आहे। असां जेकॾहिं कामयाबु थियणु चाहियूं था त असां हुज़ूर जी सीरत खे ज़रूरु पढ़ूं, फॉलो असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी तक़वा जो मज़हर अमली नमूनो हुया, यानी तक़वा पूरी जेका आहे उन ते अमल हुयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेके बि काइंड्स आहिनि हुज़ूर इन जा तक़वा जा, सभु इन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे करे ॾेखारिया, अमल करे ॾेखारियो। हिल्म पाण वटि हुयो, तक़वा में हिल्म, सखावत, बुरदबारी, ज़ुहद, तक़वा, हर शइ जेकी बि शइ आहे अख़लाक़ियात उन ते जेकॾहिं आहे, अलाह जो डिॼणु आहे, त इहा तक़वा आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिल्म बि बेमिसाल आहे, करे ॾेखारियऊं, एहसान बि करे ॾेखारियऊं, ज़ुहद बि करे ॾेखारियऊं ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ बि करे ॾेखारियऊं। सभु शयूं इन में हुयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सादा ज़िंदगी हुई। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु दफ़े ॾिठऊं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजीअ जे इन ते चटाई ते सुता पिया आहिनि ऐं निशान पइजी विया आहिनि पुठी ते। त हज़रत उमर चयो, या रसूल अल्लाह, मां बिस्तर खणी अचां, छो न था बिस्तर रखो? त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां त मुसाफ़िर आहियां, अजनबी जे मिसल आहियां, जीअं अजनबी कंहिं वण जे हेठां वेहंदो आहे ऐं उहो जेको आहे छांव वठी करे वरी हलियो वेंदो आहे, त दुनिया में बि माण्हू ईअं ई रहे, मुसाफ़िर वांगुरु या अजनबी वांगुरु। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदुल इंसाफ़ बेमिसाल आहे। अदुल इंसाफ़ हींअर त माण्हू तव्हांखे काफ़ी जज मिलंदा, काफ़ी माण्हू हाकिम मिलंदा, लेकिन ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत साम्हूं करे रखंदा त सुठो अमल थी वेंदो, तक़वा हासिल थी वेंदी। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उहिदो मिलियो जस्टिस जो, पाण क़बूल न कयूं ऐं ख़लीफ़े मंसूर बाक़ाइदे इन क़बूल करण जे न क़बूल करण जे बावजूदि उनखे सज़ा ॾेई छॾी, क़ैद करे छॾियो हो। इमाम अबू हनीफ़ा जहिड़ो जेको फ़ुक़हा मसलक जो वॾो आहे, इहा हिकिड़ी वॾी जेको आहे वॾो उहिदो आहे त अदुल इंसाफ़ कजे। जेकॾहिं माण्हू को हाकिम थिए थो अदुल इंसाफ़ करे, कंहिं बि मैनेजमेंट में हुजे, कंहिं बि इंस्टीट्यूट में हुजे, त उते अदुल इंसाफ़ ज़रूरु करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो मसइलो आयो, कुरैशी हिकिड़ी औरत हुई, उन चोरी कई। उसामा बिन ज़ैद जेको महबूब शख़्स हुयो, माना पुटु साईं जो माना लाडलो ईअं पुटु सम्झो, त कंहिं चयो त तव्हां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वञी चओ त इन औरत खे माफ़ु कनि ऐं चोरीअ जी सज़ा माफ़ु कनि, ऐं चोरी जेको आहे जेका सज़ा आहे हथु कटणु उहा न ॾियनि। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जीअं उन चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चहिरो मुबारक गुस्से सां ईअं थी वियो जीअं को हदीस में अचे थो जीअं ॾाढ़ू हूंदो आहे, ॻाढ़ो हूंदो आहे, ईअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक गुस्से सां ईअं थियो। पाण फरमायूं त जेकॾहिं मुंहिंजी न्याणी
हज़रत सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा चोरी करी त मां उनखे इहो जेको आहे फ़ैसिलो ॾियां हा। त तक़वा सां गॾोगॾु अदुल बि आहे, उन सां गॾु हिल्म बुर्दबारी बि हुजे। ताइफ़ में जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया हुआ त उन्हनि माण्हुनि पथर बरसाया हुया ऐं सफ़ा रत में लहो लहा करे छॾियो हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जिबरी फ़रिश्तो आयो, चयईं त मां जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां इन्हनि जे मथां पहाड़ किराए छॾियां, मारे छॾियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां आईंदा फ्यूचर में ॾिसां पियो त इन्हनि जे नसुलनि मां के सुठा माण्हू ईंदा जेके हिदायत वारा थींदा। त तक़वा में सखावत बि आहे, सखावत हुजणु खपे। रमज़ान शरीफ़ में अक्सर रमज़ान मुबारक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हवा जे मिसल या समुंड जे मिसल सखावत कंदा हुया। ये मिसाल लफ़्ज़ ॾिना विया आहिनि त हवा जे मिसल ऐं समुंड जे मिसल सखावत, वॾा सखी हूंदा हुया। ऐं इहा शइ असां में हुजणु खपे। रमज़ान में बि असां सखावत कयूं। तक़वा ऐं अलाह ते भरवसो वॾी शइ आहे। जेको बि असां अमल कयूं उन में भरवसो हुजे, पंहिंजो हिकिड़ो ज़हन न हलाइजे, उन में ज़रूरु अलाह जी हिकमत सम्झे ऐं उन में जेको बि जॾहिं निकिरे रस्ते खां घर खां निकिरे त चवे त हिन में अलाह साईं भरवसो आहे, इंशाअल्लाह ज़रूरु भलाई थींदी, अॼु सुठो ॾींहुं गुज़रंदो। त इहा भरवसो जेको आहे जेकॾहिं हूंदो त इहा बि हिकिड़ी तक़वा आहे। तक़वा अलाह ताला फरमायो क़ुर करीम में, जेकॾहिं तव्हां कामयाबु थियणु चाहियो था त तक़वा हासिलु कयो। तक़वा हिकु शइ जो निचोड़ न आहे, सिर्फ़ु डिॼणु न आहे, हिन में सभु शयूं अचनि थियूं। त जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तव्हांखे मूं ॿुधाई, त कोशिशि कजे त जेको आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे पढ़ूं ऐं सीरत खे जॾहिं असां पढ़ंदासूं त असांखे ज़रूरु तक़वा हासिल थी वेंदी इंशाअल्लाह। ऐं तमामु बहितरीन तरीक़े सां अलॻि अलॻि क़िस्म तक़वा कहिड़े कहिड़े तरीक़े सां इंसान मज़बूत करे सघे थो, इहे सभु तरीक़ा जेके अलामा साहब ॾाढो बहितरीन हदीसुनि जे जेको आहे सो रोशनीअ में ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ जा जेके ख़ाको असांजे अॻियां आहे उन जे हवाले सां मिसाल ॾेई एक्सप्लेन कयो आहे। इन खां बहितर मां सम्झंदी आहियां त मां सम्झां थी त इन जी एक्सप्लेनेशन थी नथी सघे। हींअर नात जी तरफ़ वधूं था ज़ीशान, ऐं नात जे लाइ मां गुज़ारिश कंदसि आदिल हुसैन क़ादरी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त नात ॿुधाइनि। हिक ॾींहुं करे टोली हलंदासीं मदीने ॾे, हिक ॾींहुं करे टोली हलंदासीं मदीने ॾे, सभु सॼण कंदो सोली, सभु सॼण कंदो सोली, हलंदासीं मदीने ॾे, हिक ॾींहुं करे टोली हलंदासीं मदीने ॾे, ऐं मौलूद मिठा पढ़ंदा तस्बीह खे सोरींदा, मौलूद मिठा पढ़ंदा तस्बीह खे सोरींदा, मौलूद मिठा पढ़ंदा तस्बीह खे सोरींदा, बोलींदा हीअ बोली हलंदासीं मदीने ॾे, बोलींदा हीअ बोली हलंदासीं मदीने ॾे, सभु सॼण कंदो सोली, सभु सॼण कंदो सोली, हलंदासीं मदीने ॾे, हिक ॾींहुं करे टोली हलंदासीं मदीने ॾे, ऐं रब पाक जी रहमत सां मदनीअ जी मुहबत सां, रब पाक जी रहमत सां मदनीअ जी मुहबत सां भरिजी वेंदी झोली, हलंदासीं मदीने ॾे, भरिजी वेंदी झोली, हलंदासीं मदीने ॾे, सभु सॼण कंदो सोली, सभु सॼण कंदो सोली,
हलदासी मदीने दे हिक ॾींहुं करे टोली हलदासी मदीने दे जंहिं अर्ज़ कयो साईं जंहिं अर्ज़ कयो हर घर तंहिं लाइ सुणे सरवर जंहिं अर्ज़ कयो हर घर तंहिं लाइ सुणे सरवर रहमत जी दरी खोली हलदासी मदीने दे रहमत जी दरी खोली हलदासी मदीने दे सब सजण कंदो सोली सब सजण कंदो सोली हलदासी मदीने दे हिक ॾींहुं करे टोली हलदासी मदीने दे तोड़े समरना काज़िम कंदो करम सजण लाज़िम तोड़े समरना काज़िम कंदो करम सजण लाज़िम आसान कंदो ओली हलदासी मदीने दे आसान कंदो ओली हलदासी मदीने दे सब सजण कंदो सोली सब सजण कंदो सोली हलदासी मदीने दे हिक ॾींहुं करे टोली हलदासी मदीने दे हिक ॾींहुं करे टोली हलदासी मदीने दे सुभानअल्लाह माशाअल्लाह ऐं हिकु ॿी नात जी तरफ़ वधंदासीं ज़ीशान ऐं हींअर मां गुज़ारिश कंदसि नासिर अल्ताफ़ सोहर वर्दी साहब खे त नात ॿुधाइण जी बिस्मिल्लाह हश्र में जब उनको सजदे से उठाया जाएगा हश्र में जब उनको सजदे से उठाया जाएगा हम गुनाहगारों की बिगड़ी को बनाया जाएगा और शेर देखिएगा कि कुछ तो उनकी जुम्बिशें लब से रिहा हो जाएंगे कुछ तो उनकी जुम्बिशें लब से रिहा हो जाएंगे कुछ गुनाहगारों को कमली में छुपाया जाएगा
हौज़े कौसर पर अजब होगा हुजूम में आशिकां। हौज़े कौसर पर अजब होगा हुजूम में आशिकां। जाम भर भर के प्यासों को पिलाया जाएगा। और बिलखसूस जो सना खान मुस्तफ़ा हैं उनकी नज़र ये शेर किया जाएगा कि हजरते हसन की हम सायगिए के वास्ते हजरते हसन की हम सायगिए के वास्ते नात खानों को बड़ी इज्जत से लाया जाएगा। और जब सवारी सैयदा ज़हरा की आई हश्र में, जब सवारी सैयदा ज़हरा की हश्र में, हुक्म देकर सब की नजरों को झुकाया जाएगा। हम गुनाहगारों की बिगड़ी को बनाया जाएगा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं हींअर गुफ़्तगूअ खे अॻिते वधाईंदासीं, अल्लामा साहब जी तरफ़ वेंदासीं। ऐं अल्लामा साहब जेके तव्हां असांखे ॿुधाया अलॻि अलॻि तक़वा जा क़िस्म आहिनि। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मां इंसानु जेतिरो सिखे उहो घटि आहे। काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जेके असां सम्झंदा आहियूं त वॾा मसइला आहिनि, पर जॾहिं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मां असां ॾिसंदा आहियूं त उन्हनि अहिड़े वक़्त में छा कयो त तमामु आसानीअ सां ॼण उन वक़्त खे उन्हनि पास कयो ऐं उन मुश्किल खे मुंहुं ॾिनो। इहो जेको हिमत आहे न त मुश्किल वक़्त में इंसानु पंहिंजे तक़वे खे मज़बूत रखे, पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत रखे, इहो सब्र, इहा टॉलरेंस सोसाइटी में अॼुकल्ह असां में नज़र नथी अचे। पोइ इन जी छा वजह था सम्झो ऐं छा कजे त इन शइ में इंसानु बहितर थिए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजा सुवाल जा उही जेको नज़रियो, उहो ई पहिरियों जेको मुंहिंजो गुफ़्तगू जो मरहलो हुयो उहो ई अचे पियो त असांखे कमी हिकु त जेको आहे या नॉलेज जी घटि आहे क़ुरान करीम जी। जेकॾहिं क़ुरान करीम जी नॉलेज आहे, सुन्नत जी नॉलेज आहे त वरी जेको आहे उनजे मथां अमल कोन्हे, हिकु इहा ॻाल्हि। या त जेकॾहिं आहे त असां सीरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे, या जेके सहाबा किराम जी सीरत आहे, या जेके उन खां बैदि में जेके औलिया सर्फ़ सालिहीन जी सीरत खे असां कोन था हासिलु कयूं। असांखे जेको बि कमु करणु घुरिजे, असांजो महव, असांजो मर्कज़, असांजो मतलूब अल्लाह ऐं उनजो रसूल हुजे। अल्लाह ऐं उनजो रसूल जॾहिं असांखे असांजो इहो मतलूब, असांजो महव, असांजो सभु कुझु उहो हूंदा त पोइ असांजी ज़िंदगी
जो पलड़ो सुठो मथे थी वेंदो, पलड़ो असांजो सुठो थींदो, यानी असां मुतक़ी थींदासीं, असांजो जेको ज़िंदगीअ जो जेको रस्तो आहे उहो सुठो रहंदो। ऐं सिर्फ़ु ज़िंदगी न बल्कि असांजी अॻी जेको आलम आहे क़बर वारो, उन खां पोइ वरी आलम में जेको आहे आख़िरत आहे, बरज़ख आहे, इहे सभु असांजा मरहला इंशाअल्लाह सुठा थी रहंदा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत उम्दह नमूनो आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह साईं सूरतुल अहज़ाब में 21 पारो ऐं सूरत अहज़ाब जी 21 आयत में फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां कामयाबु थियणु चाहियो था त रसूलुल्लाह जी ज़िंदगी तव्हांजे लाइ सुठो आईनो आहे, नमूनो आहे। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ खे जेकॾहिं असां अपनाईंदासीं, कामयाबी जो ज़रियो बनाईंदासीं त असांजी कामयाबी थींदी। मसइलो इहो आहे त असांजी सोसाइटी या असांजी कम्यूनिटी या असांजो जेको बि मुआशिरो आहे उन में इहे शयूं तक़वा खां छो माण्हू परे थो रहे। ग़ैर मुस्लिम जो जेकॾहिं असां उन जी ज़िंदगी खे ॾिसूं त मुंहिंजे ख़्याल में त मुस्लमाननि खां ग़ैर मुस्लिम सुठा था रहनि। ईअं मां पंहिंजो ओपिनियन, पंहिंजो हिकिड़ो अक़ीदे में मज़बूत नज़र ईंदा आहिनि अक्सर। कीअं अक़ीदे में मज़बूत आहिनि, लेकिन मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे पंहिंजो जेको अक़ीदो जेको आहे उन्हनि खे घणो मज़बूत हूंदो आहे। जीअं तव्हां ॿाहिरि कंट्री में वञो, ॿियनि मुल्कनि में वञो, उते जेकॾहिं उन्हनि जो सेलिब्रिटी ॾींहुं अचे थो, सुठो ॾींहुं अचे थो, जीअं असांजो ही रमज़ान मुबारक सुठो महीनो आहे मुस्लमाननि जो, त अहिड़े तरीक़े सां हुननि जो अहिड़ो को महीनो आहे, मसलन 25 डिसंबर आहे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत जो आहे, क्रिसमस डे आहे या ॿिया ॾींहं आहिनि, त उन्हनि में उहे शयूं जेके आहिनि जेको तिजारत जी आहिनि या जेको विकिणण जूं शयूं आहिनि उहे बिल्कुलु ख़ुशीअ में हज़रत ईसा जी विलादत जी ख़ुशी में घटि करे छॾींदियूं आहिनि। ऐं बाक़ाइदा असां ॾिसंदा आहियूं, असांजा दोस्त ईंदा आहिनि त उहे सॼो कुझु ॿुधाईंदा आहिनि, तव्हां बि रिसर्च कंदा हूंदो, ॾिसंदा हूंदव, तव्हांखे बि एक्सपीरियंस हूंदो। पर उन जे मुक़ाबले में मुस्लमान असांजा पाकिस्तान में ॾिसूं था या हिन सूबे में ॾिसूं था, ट्रिपल थी वञनि। त इहा वजह छा आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां माण्हू परे आहे, या जेकॾहिं ख़बर बि आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदल इंसाफ़ वारा हुया, हराम खाइण खां बचायो अथऊं, इहे सभु शयूं ख़बर आहे पर अमल कोन्हे को। त असां पहिरीं पंहिंजे नफ़्स खे ॾिसूं, नफ़्स खे मारियूं। नफ़्स अमारा जे जेकॾहिं असांजी कैटेगरी आहे, यानी वॾो में वॾो गुनाह बि उन ते असरु कोन थो करे, ऐं हराम खाइणु ऐं सूद खाइणु इहे केॾा वॾा वॾा गुनाह आहिनि, माण्हू खे को अहमियत ई उनजी कान्हे का, उनखे वॾो को सम्झे ई कोन थो। त पोइ उन कैटेगरी खे सुधारणु घुरिजे, उन कैटेगरी मां ॿी कैटेगरी थी अचे, लम्स लवाम ते अचे, माना उहो नफ़्स उनखे थोरो मलामत कंदो, ग्रो करे। जेकॾहिं नफ़्स लवाम वारो उनजो जेको उनजी कैटेगरी आहे त अञा ग्रोथिंग नीचे में अचे। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई, पर वरी तव्हां ईंदासीं हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। पर हींअर नात जो टाइम थियो आहे त मां असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद कासिम रज़ा क़ादरी साहब, मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि। सरदार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते छो न कंदासीं घोरे असां घर बार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते छो न कंदासीं घोरे असां घर बार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते हणदा हूं लबैक जो नारो आहे सुञाणी दो जग सारो, हणदा हूं लबैक जो नारो आहे सुञाणी दो जग सारो, हर हिक जाए ते हरदम हूं निर्वार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते छो न कंदासीं घोरे असां घर बार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते, सरदार नबीअ जे नाले ते जे न आहीं ॾुखनि में को बि फ़िक्र कर, सिर्फ़ मिठा तूं हिकिड़ो कमु कर, जे ॾुखनि में को बि न गम कर, सिर्फ़ मिठा तूं हिकिड़ो कमु कर, महबूबन ते दुरूद पढ़ी दिल
ठार नबीअ जे नाले ते सरदार नबीअ जे नाले ते सरदार नबीअ जे नाले ते छो न कंदासीं घोरे असां घर बार नबीअ जे नाले ते सरदार नबीअ जे नाले ते सरदार नबीअ जे नाले ते जंहिं बि हुज़ूर खे जाते सॼो वा कंहिंखे हबीबन कोन छॾियो वा जंहिं बि हुज़ूर खे जाते सॼो वा कंहिंखे हबीबन कोन छॾियो वा अब्बास सुल्तानी कर तूं बेड़ो पार नबीअ जे नाले ते सरदार नबीअ जे नाले ते सरदार नबीअ जे नाले ते छो न वेलकम बैक नाज़रीन। बरकत रमज़ान में एक दफ़ो ॿीहर भलीकार ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं हीअ जेका ख़ूबसूरत ट्रांसमिशन नवां जे अॻियां पेश कई वञे थी, इन में तावन आहे नेल्सन पेंट वारनि जो। नेल्सन पेंट वारनि जो चवणु आहे रंग ज़िंदगी का, ज़िंदगीअ में रंग भरे छॾींदो आहे। ख़ूबसूरत इमारतूं जेके असांजा घर आहिनि, असांजी कोशिशि हूंदी आहे त ईद खां अॻु में उनखे हिकिड़ो नओं लुक ॾिजे, नओं साऊं कजे, त उन जे लाइ जॾहिं तव्हां रंग कयो त नेल्सन पेंट नंबर 1 चॉइस आहे। पाकिस्तान जो बहितरीन पेंट ब्रांड आहे, नेशनल ब्रांड आहे पेंट्स, ऐं इन्हनि जो चवणु आहे त 25% वधीक कवरेज ॾिए थो। ऐं जेके तव्हांजो हिकिड़ो कमिरो ॿियनि पेंट्स में कवर थी सघे थो, त नेल्सन पेंट जॾहिं तव्हां कयो त हिन जी कवरेज वधीक आहे। हिन में तव्हांजो ॿिए कमरे जो बि अगरि नंढिड़ो कमिरो आहे या का बैल्कनी आहे या कोई अहिड़ो हिसो रहियल आहे त उहो बि कवर थी थो सघे। त सेम क़ीमत आहे पर 25% हुन में वधीक कवरेज आहे। तो इन खां बहितर ॿियो छा थी सघे थो। रमज़ान जे महीने में अक्सर असां ॾिसंदा आहियूं त सेल लॻल हूंदी आहे हर जाइ ते, ऐं वधीक शयूं ऐं उनजी मार्केटिंग थींदी आहे, ऐं इन खां वधीक सेल बहितर सेल असांखे मिली नथी सघे। त नेल्सन पेंट 25% वधीक कवरेज ॾिए थो। बहितरीन पेंट आहे, ज़बरदस्त चॉइस आहे, ज़बरदस्त कलर्स आहिनि, ऐं इन जो तावन असांजी ट्रांसमिशन में नेल्सन पेंट वारनि जो आहे। बिल्कुल जी। और नेल्सन पेंट जो कहते हैं कि 25% एक्स्ट्रा रंग ज़िंदगी का, और रंग ज़िंदगी का ऐसे कि जब रंग ज़िंदगी को आप कलरफुल देखना चाहते हैं तो आपको इर्द गिर्द अच्छे कलर्स की ज़रूरत होती है। कहते हैं कि कलर यानी रंग भरी ज़िंदगी हो तो उस ज़िंदगी में उसको जीने का मज़ा और होता है। और इसी के साथ साथ अगर आँखों को कोई कलर अच्छा लगता है तो उसमें एक वाहिद नाम नेल्सन पेंट्स है, जो कि आपको बेहतरीन कवरेज के साथ एक्स्ट्रा क्वालिटी देता है, यानी एक्स्ट्रा थिक क्वालिटी है, जो कि आपका अगर घर छोटा है और कहते हैं कि जहाँ पर 4 बॉक्सेस यूज़ होंगे पेंट के, वहाँ पर 2 बॉक्सेस में आपका काम हो जाएगा, यानी पॉकेट एफिशिएंट है। वही क्वालिटी है जो कि एक इंटरनेशनल ब्रांड आपको देता है, और साथ साथ वो फिनिशिंग और वो टच है जो कि आपकी आंखों को बहुत अच्छा लगता है। तो अपने घर को सजाएं ईद से पहले। कहते हैं कि ईद का समा हो, कहते हैं कि जब आप ईद मनाते हैं तो उसके साथ नेल्सन पेंट साथ साथ होता है। बिल्कुलु ज़बरदस्त ऐं बहितरीन इन्हनि जा कलर कॉम्बिनेशन्स बि आहिनि। इन खां गॾोगॾु असां पंहिंजे ट्रांसमिशन खे अॻिते वधाईंदासीं, पर असांखे कुझु माण्हुनि जॉइन कयो आहे, मां उन्हनि खे मुतारफ़ कराईंदी हलां। असांखे जॉइन कयो आहे बहितरीन नात खां आहिनि मोहम्मद हुसैन हुसैनी साहब, असांजे ट्रांसमिशन में शामिलु थिया आहिनि। उन्हनि सां गॾु असांजे प्रोग्राम में बहितरीन मनक़बत पढ़ण वारा भाउ मुंहिंजा आसिफ़ अली नूर बख़्शी जॉइन कयो आहे असांखे। उन्हनि सां गॾु सैयद ज़ैन अली असांखे जॉइन कयो आहे। इन्हनि खे वेलकम कयूं था हिकु दफ़ो ॿीहर असांजी बरकत रमज़ान ट्रांसमिशन में। ऐं वक़्तु वधूं था अलामा साहब जी तरफ़। अलामा साहब, बहितरीन तव्हां जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, मूंखे सभ खां बहितरीन जेका ॻाल्हि लॻे थी तव्हां सां जॾहिं मां डिस्कस कयां थी, त जेके तव्हां मिसालूं ॾियो था न, उहे बिल्कुलु कनेक्ट माण्हू करे थो। अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां बिल्कुलु सही तव्हां मिसालूं था ॾियो त हर को ईज़िली कनेक्ट करे सघे थो, ऐं असल मक़सदु जेको मौज़ू आहे असांजो उनखे सम्झण में उनखे आसानी थींदी। मां चाहींदसि थोरो तव्हां इन हवाले सां ॿुधायो त अमानत में ख़यानत अॼुकल्ह केॾी आम थी वई आहे। ऐं मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे जॾहिं मां ॾिसंदी आहियां त इवन असांजे पैगम्बरनि जा कॉल बि जेके आहिनि अक्सर सच न बि हूंदा आहिनि, त उहे बि लिखियलु आहे त हज़रत अलीअ जो कॉल आहे, हज़रत मोहम्मद जो कॉल आहे, हालांकि ईअं हूंदो न आहे, असलियत इन खां अलॻि हूंदी आहे। त इहा बि त हिकु क़िस्म जी अमानत आहे जंहिंमें असां ख़यानत था कयूं पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहितरीन सवाल आहे ऐं हिकिड़ो इहो मुस्तक़िल टॉपिक आहे, बिल्कुलु हिकिड़ो मौज़ू आहे अमानत। पहिरीं त मां इहा ॻाल्हि कयां त दीन जेको आहे इहो अमानत आहे। इहो पूरो दीन जेको आहे, दीन को मज़ाक़ कान्हे, दीन नंढड़ी शइ न आहे। दीन हिकिड़ो वसी तरह इन इहो हिकिड़ो आहे, हिकिड़ो अलाह साईं जो तोहफ़ो आहे, इनाम आहे।
त दीन हिकिड़ो पूरो अमानत आहे। जबलनि ते अलाह से पेश कयो, आसमाननि ते अलाह से पेश कयो, इहा अमानत। त इन दीन खे तमामु बड़ा खणो, वज़न खणो, कंहिं बि वज़न बर्दाश्त न कयो ऐं सिर्फ़ु इंसान खयो। व हमल हल इंसान, और इंसान इन खे खयो। त हाणे इन में नबी बि आहिनि, इन में ख़ासि मुस्लमान बि आहिनि, इन में आम असां सभु मुस्लमान आहियूं, असां अमीन आहियूं इन अमानत जा। त हाणे असांखे उहा शइ इख़्तियार करणी आहे, यानी अमानत, इन दीन खे, इहो दीन अमानत आहे त उन्हनि जो ख़्यालु करिणो आहे। अमानत में कुझु चंद शयूं अचनि थियूं। इल्म जी अमानत आहे, जीअं तव्हां सुवालु कयो त इल्म बि हिकिड़ी अमानत आहे। जेको अलाह से इल्मु ॾिए असां बिल्कुलु हू बहू उन तरीक़े सां असां ॿिए वटि पहुचायूं। हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि खे इल्मु हूंदो आहे लेकिन उहे छुपाईंदा आहिनि, लिकाईंदा आहिनि, असुलु शइ लिकाए छॾींदा आहिनि, ॿी शइ ज़ाहिर कंदा आहिनि। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं उन जे मुंहं में टांडा जेको आहे रखिया वेंदा, छो त उन असुलु शइ लिकाए छॾी। त इहा बि हिकिड़ी अमानत आहे। जेका शइ असांखे मालूम हुजे, मसलन जेका बि शइ जेकॾहिं मालूम न आहे त ईअं चवे अल्लाहु आलम, ईअं न चवे त हीउ फलाणे जो कौल आहे, हीउ फलाणे चयो, ईअं बसि माण्हू चई छॾे थो, इहा हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको कूड़ ॻाल्हाईंदो आहे, मन कज़ब अलैया मुतअम्मिदन, ॼाणी वणी मूं ते कूड़ ॻाल्हाई, उहो मुनाफ़िक़ आहे। मुनाफ़िक़ वरी हिकिड़ी हुज़ूर जहिड़ो माण्हू चवे त इहो मुनाफ़िक़ आहे, माना इहो कूड़ थी वियो न। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे कि न, नबी पाक जी इहा हदीस आहे, नबी पाक इहो फरमायो आहे, त इहो हिकिड़ो कूड़ थी वियो। इहा अमानत ख़यानत, इहा माना ख़यानत करणी आहे। अहिड़े तरीक़े सां राज़ जी बि हिकिड़ी अमानत हूंदी आहे। जेको को कंहिंखे राज़ ॾिए त उहो राज़ जेको आहे माण्हू पाण वटि रखे, जेकॾहिं कंहिं वटि ज़ाहिर कयईं त इहा बि हिकिड़ी अमानत आहे। ईअं सम्झो त गीबत या बुहतान थी थो वञे। ऐं उहिदो ऐं ज़िमेदारियूं जी बि अमानत आहे। असांखे जेको उहिदो मिले थो उनजो बि असांखे ख़्यालु करिणो आहे। जेको बि उहिदो मिले थो उनजी बिल्कुलु उन हद ताईं असांखे उहा शइ पहुचाइणी आहे। जी, जिस्म ऐं सिहत जी बि अमानत आहे। जिस्म ऐं हीअ जेका सिहत आहे, अलाह साईं जी वॾी नेमत आहे, इहा अमानत आहे। अलाह साईं पुछंदो, अखियुनि खां पुछंदो, क़ुर शरीफ़ में बिल्कुलु वाज़े वा इन समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका अनु मसूल आहे। अखियुनि खां, कननि खां ऐं दिलि, इन सभिनी शयुनि खां पुछो वेंदो त तव्हां जेको आहे किथे इहा ॾिठो, तव्हां किथे छा ॿुधो, तव्हां किथे हलियो। इहे सभु शयूं अमानतूं आहिनि। त असां सिहत जो ख़्यालु कयूं। अॼुकल्ह इहो असांजे ज़माने में घणो थी वियो आहे त असां पंहिंजी सिहत खे चेंज करे या जेको आहे उनखे नुक़सान था पहुचायूं, नशे जे हिसाब सां, ॿियनि शयुनि जे हिसाब सां जेको आहे, पोइ असांजी सिहत ख़राब थी थी वञे। इहा हिकिड़ी अमानत अलाह जी हिकिड़ी नेमत ॾिनी आहे। त इन जो असांखे वधि में वधि ख़्यालु करिणो। अहल अयाल ऐं औलाद, इहा बि अमानत आहे। छा मतिलबु आहे इन जो? इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असांखे अलाह से औलाद ॾिनो आहे त असां उनजी तरबियत कयूं, अमानत आहे। उनजी सुठा नाला रखूं, उनजी सुठी तरबियत कयूं ऐं उनखे मथे वॾे ताईं पहुचायूं, जीअं पंहिंजे पेरनि ते पहुचूं। उनखां पोइ वरी उनजो पंहिंजो हिकिड़ो तरीक़ो आहे। बहरहाल इहे सभु शयूं अमानत में अचनि थियूं। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन, अमानत बि मोमिन जे ईमान जे हिसे मां आहे। जेको माण्हू चाहे थो त असां सचा पका मोमिन थियो त उहो अमानत जो बि ख़्यालु करे। ऐं अमानत जे टॉपिक में घणियूं शयूं अचनि थियूं। अल्लाह से असांखे सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहितरीन, आमीन आमीन सुम आमीन। ऐं बहितरीन, ॾाढो ज़बरदस्त। अलामा साहब त हिकिड़ो मां सम्झंदमि त अहिड़ा रेफरेंसिस ॾिना आहिनि त इंसानु सॼो पंहिंजो जेको आहे ख़ाको ज़िंदगीअ जो पंहिंजे अॻियां ॾिसी सघे थो ऐं कहिड़े तरीक़े सां हलणो आहे हिनखे करे सघे थो। त काफ़ी अहिड़ा मसइला मरहला जेके आहिनि उहे आसान थी सघनि था। ऐं पर हींअर नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टाइम थी वियो आहे ऐं मां पंहिंजी भेण महक नूर असां सां गॾु शामिलु आहे। उनखे गुज़ारिश कंदसि त नात ॿुधाए। जी या नबी नज़र करम फरमाना, या नबी नज़र करम फरमाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। ज़हरा बाग के सदके हमको तैबा में बुलवाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। आपके दरगाह में भिखारी, आप है मेरे दाता, सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता। आप तो हैं आता है जिनको सबकी लाज निभाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। बेसाया मैं लेकिन दो जग पर है आपका साया, अर्श महल्ला बना मोहल्ला, दीन को रब ने बुलाया।
हशर तलक ना होगा किसी का ऐसा आना जाना। ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। सज गई है मिलाद की महफिल, क्या है खूब नज़ारा। कैफो मस्ती में डूबा है देखो आलम सारा। ढूंढ रही है आपकी रहमत बख्शिश का बहाना। ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। निस्बत का फैज़ान है देखो क़ादिम गौस जली हूँ। करता है मुझ पे नाज ज़माना, मैं औसाफ़ अली हूँ। आपकी आले दर का साहिल हूँ पुराना। ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। बहितरीन ऐं हिकु ॿी नात जी तरफ़ वधूं था ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि मोहम्मद अरशद लोधी साहब। मां उन्हनि खे गुज़ारिश कंदसि त नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि असांखे। बिस्मिल्लाह। सुकून क़ल्ब पाएंगे नबी वाले अली वाले। सुकून क़ल्ब पाएंगे नबी वाले अली वाले। सुकून क़ल्ब पाएंगे नबी वाले अली वाले। सुनो जन्नत में जाएंगे, जन्नत में जाएंगे नबी वाले अली वाले। और ज़ीशान भाई, इस कलाम की ख़ास बात यह कि मुझ पर हुजूर का करम हुआ, तो हुजूर के करम से मैंने कलाम लिखा। और हुजूर का करम और हुजूर की आल का ख़ास करम। नबी वाले अली वाले। जहाँ ज़िक्रे नबी होगा वहाँ ज़िक्रे अली होगा। जहाँ ज़िक्रे नबी होगा वहाँ ज़िक्रे अली होगा। ये सुनकर मुस्कुराएंगे नबी वाले अली वाले। सुनो जन्नत में जाएंगे नबी वाले। हुसैन इब्ने अली ने करबला में सर कटाया है, उन्हें ना भूल पाएंगे नबी वाले अली वाले। सुनो जन्नत में जाएंगे नबी वाले अली वाले। और नबी की आल पर भेजो दुरूद पाक ऐ लोगो। नबी की आल पर भेजो दुरूद पाक ऐ लोगो। मुक़द्दर जग मगाएंगे नबी वाले अली वाले। सुनो जन्नत में जाएंगे नबी वाले
अली वाले। और करम है खास खास, करम है खास अरशद के घराने पर मुहम्मद का। करम है खास अरशद के घराने पर मुहम्मद का। किसके घर में आएंगे नबी वाले अली वाले। सुनो जन्नत में जाएंगे, सुनो 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 ना सुनो ना सुनो, सुनो जन्नत में जाएंगे नबी वाले अली अली वाले। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, बरकत रमज़ान में एक दफ़ो ॿीहर भली का रही। हिन वक़्तु असां दस्तरखान ते अची विया आहियूं। उहे महलूं उहे टाइम अची वियो आहे जॾहिं अफ़्तारी में कुझु लम्हा बाक़ी आहिनि। इन टाइम में असां पाण दस्तरखान ते अची वेंदा आहियूं। असांखे ख़बर आहे त ॾिसंदड़ बि जेके आहिनि उहे बि पंहिंजे हाणे दस्तरखान खे सजाइण हुन प्रिपरेशन में लॻी विया हूंदा। ऐं असां सां गॾु जेके असांजा महिमान बि हिन प्रोग्राम में हूंदा आहिनि, ट्रांसमिशन में असांजो हिसो हूंदा आहिनि, उहे बि असां सां गॾु दस्तरखान ते अची वेंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको अव्हां ॾिसो था माशाल्लाह वसी दस्तरखान आहे, इहो अव्हां जे अॻियां पेश कयो वियो आहे त इन में तावन आहे पॉपुलर जे माज़ा जूस वारनि जो। इन्हनि जो चवणो आहे त पॉपुलर का माज़ा ऑरेंज मैंगो जूस आहे चौंसा, उहो जेको फ्लेवर आहे इन जो ज़बरदस्त आहे ऐं अव्हां इंजॉय कंदा। रिफ्रेशिंग फ्लेवर आहे इन जो। ऐं दस्तरखान ते अफ़्तारियुनि में असां जॾहिं बि इन जो ई मैंगो जूस माज़ा जो इंजॉय कंदा आहियूं त असां में डिहाइड्रेशन वधी वेंदी आहे ऐं का बि अगरि कमी थींदी आहे रोज़े जी वजह सां, असांखे कमज़ोरी अगरि महसूसु थिए त हिन माज़ा जूस जी वजह सां उहा पूरी थी वेंदी आहे। सो तव्हां ॾिसो था हिन दस्तरखान में जेके बि महिमान आहिनि उन्हनि जे अॻियां बि माज़ा जूस पियो आहे। पॉपुलर वारनि जो चवणो आहे त न सिर्फ़ु तव्हां पाण हिन खे इंजॉय कयो ऐं पियो, पर जेके तव्हांजे महिमान अचनि था उन्हनि जे लाइ गिफ्ट हैम्पर तौरु बि इहो ॾिनो वियो आहे त हीअ सभु पाण सां गॾु घर खणी वञनि ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु माज़ा जूस खे इंजॉय कनि। ज़बरदस्त। इसी के साथ आपको बताते चलें कि माज़ा का चौसा अब आएगा मज़ा, और माज़ा ने दिया मज़े का शशका, तो अब 250 ml में भी दस्तयाब है। और साथ साथ जैसे कि बात ने आपको बताया कि आपको वाकई में डिहाइड्रेशन हो जाती है, और साथ साथ आप जब रोज़ा रखते हैं तो फुल डे फास्टिंग के बाद यानी रोज़े के बाद आपको शुगर की भी कमी होती है, तो जो पूरी करता है ये माज़ा का मैंगो जूस, यानी मैंगो की तमाम कुदरती अज्जा और साथ साथ फिर कंपनी का प्योर होना बहुत ज़्यादा ज़रूरी है। फ्लेवर भी जीशान ऐसा है कि लगता है वाकई में चौसा आम खा रहे हैं। बिल्कुल ऐसा ही है। है। आम का सीजन ना भी हो और आपको आम खाने का दिल चाहे तो आप माज़ा का ये फ्लेवर जूस जो है मैंगो जूस ये यूज़ कर सकते हैं, इस्तेमाल कर सकते हैं। इसमें आपको बिल्कुल कमी महसूस नहीं होगी। ऐसा नहीं लगेगा कि कोई आप आम नहीं, आपको लगेगा कि मतलब एक फ्रेश जूस है जो आम का जो है आप पी रहे हैं। बिल्कुल। और साथ साथ ये भी बताते चलें कि ऑथेंटिसिटी यहाँ पर है कि ये एक प्योर जूस है कि हम जब अफ्तार का ये दस्तरखान यानी बरकत रमज़ान का पॉपुलर की तरफ से जब दस्तरखान सजाते हैं तो एक टाइम से हम जूस को बाहर रख देते हैं, लेकिन हम कहते हैं ना कि चिल ठंडा पिए तो आपको फ्लेवर आता है, लेकिन ये गर्म में भी वही फ्लेवर देता है आपको कि असल होने की, खालिस होने की यही एक निशानी है कि इसके जो अरकियात हैं, जो इसका एक फ्लेवर है, जैसे कि कहते हैं ना कि मज़े का शशका, तो वो आपको फील होता है। बिल्कुल ऐसा ही मज़े का शशका ही है। और इसको बच्चे सबसे ज्यादा पसंदीदा ड्रिंक है हमारी बच्चों में। माज़ा का जो ये मैंगो का फ्लेवर का जूस है, पॉपुलर का माज़ा, ये हर बच्चों में इनका फेवरेट जूस है। और आपको पता है जीशान के गर्मियों में माज़ा को अगर आप आइस क्यूब्स में भर के फ्रिज में फ्रीज कर लें तो इसकी प्यारी सी कुल्फियाँ भी बन सकती हैं। तो बच्चों के लिए सबसे अच्छा एक बजाय इसके कि वो दूसरी और महंगी
कुल्फ़ी और जो है आइसक्रीम का फ्लेवर मार्केट से ले, तो आप माज़ा जूस की अपनी कुल्फ़ी भी जमा सकते हैं फ्रीज़र में, जो गर्मी का तोड़ है और बच्चों का मनपसंद एक समझ लें स्नैक होता है, और वो दिन रात कुल्फ़ी खाना पसंद करते हैं, तो इसका कोई साइड इफ़ेक्ट भी नहीं होगा और पॉकेट फ्रेंडली भी है, तो आप जो है इनकी कुल्फ़ी भी इंजॉय कर सकते हैं। बिल्कुल, यानी हम जो जितने मेहमान जा रहे हैं कि इन सब के साथ ये माज़ा की तरफ से तोहफा जाएगा, यानी इनका मैंगो जूस। तो ये आप जो है वो 3 बॉक्सेस का, यानी एक बॉक्स है 6 बॉक्सेस हैं, 3 के आप कुल्फ़ी बनाए और 3 का जूस भी हैं। बिल्कुल ऐसा कर सकते हैं। बिल्कुल, तो एंजॉय करें अपने जूस को। और साथ साथ ये कहते हैं कि आपके दस्तरखान पे, यानी जैसे कि बहुत ज़्यादा जल्दी होता है कि साथ साथ जितना भी आप हैं जल्दी जल्दी आप ड्रिंक नहीं बना सकते, तो वहाँ पर आप इस बॉक्स को ओपन करें और अपने दस्तरखान बिल्कुल ईअं ई आहे। ऐं जेके बि महिमान असांजे प्रोग्राम में अॼु शामिल आहिनि, उहे सभु पाण सां गॾु पॉपुलर जा माज़ा जूस जो गिफ्ट हैम्पर खणी वेंदा, ऐं पाण सां गॾु पाण बि इंजॉय कंदा, पंहिंजे फैमिली मेंबर सां गॾु जूस पीअंदा ऐं इन ड्रिंक खे इंजॉय कंदा। छो त जॾहिं ज़ाहिर आहे अफ़्तारियुनि जा ॾींहं आहिनि, अफ़्तारी जो जॾहिं टाइम हूंदो आहे, त असांखे फ्लेवर्स खपंदा आहिनि, वैरायटी खपंदी आहे। दस्तरखान में घणियूं शयूं हुजनि, त उहा असांजी हिकिड़ी साइकी आहे, त असां अक्सर वैरायटी खाधे पीते में बि कंदा आहियूं, ऐं ईअं ई ड्रिंक्स में बि वैरायटी हुजणु तमामु ज़रूरी आहे। ऐं हिकु वैरायटी वधीक उन में शामिलु थी वई आहे, जेको पॉपुलर वारनि माज़ा जूस जो हींअर असांखे गिफ्ट हैम्पर्स ॾिना आहिनि, जेके असां पंहिंजे महिमाननि खे ॾींदासीं, उहे घर खणी वेंदा ऐं इंजॉय कंदा। ऐं हीअ जेको दस्तरखान तव्हां ॾिसो था, बरकत रमज़ान जे इफ़्तार ट्रांसमिशन में धरती टीवीअ जी सॼी समूरी टीम अफ़्तारी में माज़ा जो जूस जेको आहे इहो इंजॉय कंदो आहे, ऐं तव्हांखे बि जेको आहे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेको दस्तरखान आहे यो तावन आहे पॉपुलर जे माज़ा जूस जो। बिल्कुल पॉपुलर का माज़ा जूस। और साथ साथ एक बड़ी एक अहम बात कि जब हमारी ख़वातीन जो किचन में होती हैं कुकिंग करते हुए या आपकी जब फ्राइंग करते हुए जो आपको पसीना आता है, उससे जो आपके ज़ाइम बह जाते हैं, यानी आपके नमकियात जो बॉडी से खारिज होती हैं, तो उसको भी पॉपुलर का ये माज़ा जूस वो पूरी करता है। बिल्कुल पूरी कर देता है, हर कमी को पूरी करता है, हर फ्लेवर को मुकम्मल करता है। और मैंगो का फ्लेवर जो चौंसा का फ्लेवर है सबका फेवरेट है, वो उसको जो है उसकी कमी को पूरा करता है। और जिनकी ख्वाहिश है कि अभी आम की मौसम नहीं है, आम दस्तयाब नहीं है, लेकिन उनको आम का मज़ा लेना है, चौंसा का चस्का हासिल करना है, तो वो माज़ा का जूस जो है उसका मज़ा ले सकता है और एंजॉय कर सकता है। तो बिल्कुल आगे बढ़े हमारे इफ्तार ट्रांसमिशन में अभी, क्योंकि अफ्तारी का टाइम है और हम दस्तरखान पे भी आ गए, दस्तरखान ते अची विया आहियूं। नाज़रीन तव्हां ॾिसो था असां सां गॾु काफ़ी नात आहिनि जेके असांखे हींअर हुननि बि जॉइन कयो आहे, उन्हनि जी नात ॿुधी वठूं था। छो त हिन दस्तरखान ते अची करे हिननि महलुनि में जेका नात ॿुधंदी आहे उनजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। इन करे मां गुज़ारिश कंदसि हसन रज़ा कादरी साहब खे त नात रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि। बिस्मिल्लाह जी बिस्मिल्लाह, माइक पास कयो प्लीज़ जी, थोड़ी मुख्तसर कजो, एक अंतरा एक छो त टाइम जी कमी आहे असां वटि। रोक लेती है आपकी निस्बत, तीर जितने भी हम पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर, आने वाले अज़ाब टलते हैं। रोक लेती है आपकी निस्बत, तीर जितने भी हम पे चलते हैं, और वो समझते हैं बोलियां सबकी, वो ही भरते हैं झोलियां सबकी। आओ बाजार मुस्तफ़ा को चले, आओ बाजार मुस्तफ़ा को चले, खोटे सीके वहीं पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर, आने वाले अज़ाब टलते हैं।
ॿुधंदासीं। ऐं मां गुज़ारिश कंदसि मोहम्मद हुसैन हुसैनी साहब खे त नात ॿुधाइनि। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आमिना जो लाल आयो मरहबा, थी वयो रहमत जो सायो मरहबा, हाँ थी वयो रहमत जो सायो मरहबा। मुस्तफ़ा जे नूर सां मौला खणी, मुस्तफ़ा जे नूर सां मौला खणी, हर दो आलम खे सजायो मरहबा, थी वयो रहमत जो सायो मरहबा, हाँ थी वयो रहमत जो सायो मरहबा। आमिना जो लाल आयो मरहबा, थी वयो रहमत जो सायो मरहबा। शुक्र आ मंसूर के तो या नबी, शुक्र आ मंसूर के तो या नबी, नात खां पंहिंजो बणायो मरहबा, थी वयो रहमत जो सायो मरहबा, चो थी वयो रहमत जो सायो मरहबा। आमिना जो लाल आयो मरहबा, थी वयो रहमत जो सायो मरहबा, हाँ थी वयो रहमत जो सायो मरहबा। माशाअल्लाह सुभान अल्लाह। ऐं नात ख़्वानीअ जो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे, पर हींअर हिकिड़ी मनक़बत जी तरफ़ वधूं था। उन जे लाइ मां गुज़ारिश कंदसि आसिफ़ अली नूर बख्शी साहब खे त मनक़बत ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़माने का सहारा है अली मौला, अली मौला, नबी को सब से प्यारा है अली मौला, अली मौला। पुकारूं मैं अली मौला, तुझे क्यों दर्द उठता है, पुकारूं मैं क्यों दर्द उठता है, नबी ने खुद पुकारा है अली मौला, अली मौला, नबी ने खुद पुकारा है अली मौला, अली मौला। मुनाफिक यार मोमिन में अगर पहचान करनी हो, मुनाफिक यार मोमिन में अगर पहचान करनी हो, लगाओ मिल के ये नारा, लगाओ मिल के ये नारा, अली मौला, अली मौला, ज़माने का सहारा है अली मौला। वधूं था। ज़ैन अली असां सां शामिल आहे असांजे प्रोग्राम में, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त नात ॿुधाए।
लिए बाब रहमत वहाँ कोई रुतबे में अदली के लिए बाब रहमत वहाँ कोई रुतबे में अदना न आली। सुभान अल्लाह। इसी के साथ कराची और उसके मज़ाफ़ात में आज अफ्तार का वक्त शाम 6:41, जबकि फ़िक़्ह जाफ़िया के मुताबिक आज अफ्तार का वक्त शाम 6:53 है। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हींअर छो त कुझु लम्हा बाक़ी आहिनि, चंद घड़ियूं ई आहिनि अज़ान में अफ़्तारीअ में, त असां सां गॾु अलामा साहब मौजूदु आहिनि। मुंहिंजी गुज़ारिश आहे त अलामा साहब हिकिड़ी इज्तिमाही दुआ थी वञे, छो त हीउ जेको रिस्क असांजे साम्हूं आहे अफ़्तारीअ जा जेके लम्हा आहिनि, हिन में जेका दुआ घुरिजे थी, ॿुधो इहो वियो आहे त वधीक हुन जो क़बूलियत जा चांसिस ऐं इम्कान वधीक आहिनि। त मां चाहींदसि त असां सभिनी जी तरफ़ां असां वटि जेके बि हिते सेट ते मौजूदु आहिनि, हाज़रीन आहिनि, जेके ॾिसनि था नाज़रीन आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी दुआ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आलि सय्यदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। इलाहुल आलमीन असां सभिनि जो अॼु को रोज़ो क़बूल फरमा। या अल्लाह असांजियूं नेकियूं क़बूल फरमा, असांजूं इबादतूं क़बूल फरमा। मीडिया वारनि, धरती चैनल वारनि, या अल्लाह ताला नातुनि जो सिलसिलो, सवालात जो सिलसिलो आम मुसलमाननि वटि पहुचायूं। इलाहुल आलमीन दीनी ख़िदमत क़बूल फरमा। इलाहुल आलमीन असां सभिनि जो विहण, असां सभिनि जी इबादतूं क़बूल फरमा। या अल्लाह जो बेरोज़गार आहिनि उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा, उन्हनि खे रोज़गार नसीब अता फरमा। असांजी, असांजे वालिदैन जी, तमामु उम्मत मुस्लिमा जी बख़्शिश व मग़फ़िरत फरमा। मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त अता फरमा। मुल्क पाकिस्तान खे अंदरूनी ऐं बैरूनी साज़िशुनि सां महफ़ूज़ फरमा। इलाहुल आलमीन असां सभिनी खे तरक्कियूं अता फरमा। असांजी इज़्ज़त आबरू में, जान में, माल में, घर में, सेहत में, कारोबार में, तिजारत में, नौकरियुनि में बरकतूं अता फरमा। इलाहुल आलमीन जेके परेशान हाल आहिनि तमाम जी परेशानी दूर फरमा। असां सभु वेठा आहियूं इफ़्तारी जे टाइम ते दुआ घुरूं था, या अल्लाह जेके बीमार आहिनि तमाम खे सिहत कुल्ली नसीब अता फरमा। इस्पतालुनि में जेके घरनि में बीमार आहिनि, मूज़ी मर्ज़नि में मुब्तला आहिनि, या अल्लाह ताला तमाम खे सिहत कुल्ली नसीब अता फरमा। जेके विछड़ियल घरनि खां तमाम खे पंहिंजा घर नसीब अता फरमा। या अल्लाह जेके बैरूनी मुल्कनि में, घरनि में, या अल्लाह ताला जेके भी परेशान हाल आहिनि दुआऊं घुरंदा रहनि था, तमाम जो दुआऊं क़बूल अता फरमा। असां सभिनी खे क़ुरान पाक पर ऐं सुन्नत ते ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत ते अमल करण जी ऐं इल्म हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। असां सभिनी जूं दुआऊं क़बूल अता फरमा। या अल्लाह ताला तूं सत्तार ऐं गफ़ार ऐं या अल्लाह असांजे ऐबनि जी पर्दा पोशी फरमा, तूं बख़्श फरमा, तूं मग़फ़िरत फरमा। या अल्लाह जिन जूं जेकी बि दुआऊं आहिनि, जिन जूं जेकी बि हाजतूं आहिनि, तमाम जो दुआऊं हाजतूं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना व अस्हाबि सय्यदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा आमीन सुम आमीन। ऐं नाज़रीन, इहा हुई बरकत रमज़ान जी ट्रांसमिशन, इफ़्तार ट्रांसमिशन अवां जे अॻियां जेका पेश कई वई आहे। ऐं जेको दस्तरख़ान ते असां आहियूं, इहो माज़ा पॉपुलर जे माज़ा जूस जो तावन आहे, जो तव्हां ॾिसी रहिया आहियो त दस्तरख़ान आहे ऐं इफ़्तारी थियण वारी आहे। कुझु वक़्त में इफ़्तारीअ जो टाइम थी वेंदो ऐं ख़ैर सां जेको असांजो हीउ रोज़ो बि क़बूल थींदो। उमेदु आहे तव्हांखे अॼु जी इंफॉर्मेटिव जेका हीअ ट्रांसमिशन आहे या ॾिसी आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो ऐं इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो थियो हूंदो। ऐं ईंदड़ वक़्त में बि आईंदा बि ज़िंदगी रही त सुभाणे वरी बरकत रमज़ान जे सेट ते इफ़्तार ट्रांसमिशन में धरती टीवीअ जी हिन मेहनती टीम सां गॾु मां अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम कंदमि। तेसि ताईं तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं असांखे दुआनि में यादि रखो। मूंखे ऐं ज़ीशान खे ज़रूरु यादि रखो दुआनि में। सुभाणे इंशाअल्लाह वरी हिकिड़े नवनि महिमाननि सां गॾु हिकिड़े ॿिए बरकत रमज़ान जी ट्रांसमिशन सां गॾु अव्हांजे अॻियां मौजूदु हूंदासीं, अव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह ने के बाद।